अवललाम आलालम जो धणी अवललाम आलालम जो धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे माण्हू सभु न सुहिणा माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझ अचे बोए बहार जी सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में भलीकार हुजे दुआ है साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हमेशा महकंदा मुरकंदा रहो ख़ुशियूं हमेशा अव्हांजे अंगण ते रक़ सुकनि जीअं मोर पंहिंजे थर में पंहिंजे बरसाति खां वसण खां पोइ डेल खे ॾिसी रक़स करे ईअं ख़ुशियूं बि अव्हांजे अंगण ते रक़स कनि ऐं अव्हां हमेशह मुरकंदा रहंदा हुजो बचड़नि खे इल्मु ॾींदा हुजो बचड़नि खे हुनर सेखारींदा हुजो पंहिंजे उन्हनि खे तरबियत सुठी ॾींदा हुजो त जीअं अव्हां किथे ॿाहिरि हुजो अव्हां मौजूदु हुजो न हुजो त अव्हांजी मौजूदगीअ जो अहसासु हुन अव्हांजे औलाद मां अव्हांजे शागिर्दनि मां उन्हनि सभिनी मां अचणु खपंदो हुजे ऐं उस्ताद साहिबान बि ईअं हुजनि त शागिर्द जो जेको ज़हन ठाहे छॾींदा हुजनि त उहो सम्झो त उनजी कामयाबी हुजे उनजी ख़ुशी हुजे त उस्ताद शागिर्द वालदेन इहा हिकिड़ी अहिड़ी कड़ी हुजे इनखे मज़बूत करण जी ज़रूरत हुजे हिन वक़्तु हिन हालतुनि में हिन जदीद दौर में ऐं हिन दौर खे जेको सम्झी वियो हुजे उहो तरक़ी ॾांहुं अॻियां वधंदो हुजे बाक़ी जेको इणमिणे टिणमे मिणमिण में हुजे न उहो पंहिंजो उते जो उते उन फेरे में हुजे पोइ जीअं चवंदा हुजनि जीअं ॾांद गाह गाहे पियो चाकीअ में फिरंदो हुजे पियो चाकी में फिरंदो हुजे त सहूर जेको हुजे सहूर माण्हूअ जो उहो माण्हू खे अॻियां वठी वञे उनजी सोच खे अॻियां वठी वञे उनजी सोच खे उभारे छॾे त पोइ इहे जेके नफ़रतूं हुजनि कुल्फतूं हुजनि इहे असां वटि न रहंदी हुजनि हमेशह ख़ुशी जेका हुजे उहा रक़स कंदी हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे उस्ताद साहिबान घर में हुजनि शागिर्द घर में हुजनि अव्हां सभिनी खे भलीकार हुजे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी हुजे त जेके उस्ताद साहिबान बालकनि खे सुहिणी तरबियत सुहिणी तालीम ॾींदा हुजनि उन्हनि खे असांजो सलूट हुजे सलाम हुजे ऐं वरी जेके बालक रोज़ साफ़ सुथरा कपिड़ा पाए नेरनि करे अछा उजरा थी पंहिंजे स्कूल वेंदा हुजनि उहे बालक बि ॾाढा भला हुजनि सुलछणा हुजनि उन्हनि जा वालदेन बि अहिड़ा भला हुजनि जो उन्हनि जी ख़ुशी असांजी ख़ुशी हुजे त उन्हनि वालदेन खे उन्हनि शागिर्दनि खे बि सलाम हुजे तव्हां तालीम जे लाइ एॾो तयारु थी सहूरत तौरु पंहिंजो जुस्तजू तौरु तव्हां सुबुह जो तयारु थी सुहिणे नमूने ख़ुशि लिबास मुर्क चहिरे ते रखी करे तव्हां निकिरी पवंदा हुजो त सम्झो तव्हांजो मुस्तक़बिल जेको हुजे उहो बहितर थी चुको हुजे अव्हांजो मुस्तक़बिल जेको हुजे उहो भलो हुजे हिकिड़ा वरी उहे हुजनि जेके सुस्त हुजनि सुस्तनि जो मुस्तक़बिल न हुजे उहे पोइ उते फिरंदा हुजनि ओ उते पोइ चवंदा हुजनि ईअं फेरो ॾेई अचो 50 फेरा ॾेई पई ॾेई फिरी फिरी उते हुजनि रोई पिटे बालक खे चओ बाबा स्कूल में हे सुबुह सां बाबा रोअण छो पवंदो हुजे ख़ुशी सां स्कूल माण्हू वेंदो हुजे वालदेन खां अॻु ई उथी पंहिंजो सवेल ई पोइ निम मां ॾंदण भञिजे घर में बुर्स पियो हुजे बुर्स ॾियणु सिखंदो हुजे पंहिंजी बुसेट खे राति जो सेट करे पंहिंजे बूट खे कपिड़ो वपिड़ो हणी जेके शागिर्द तयारु थी ऐं वालदेन सां गॾु वेही नेरनि करे वरी स्कूल लाइ बि खाधो खणी वेंदा हुजनि हिकिड़ा वरी अहिड़ा बालक हुजनि जेके स्कूल वेंदा हुजनि ख़र्चीअ जे आसिरे ते स्कूल वेंदा हुजनि इहे बि वॾा जॾा हुजनि मूं वांगुरु बाबा ख़र्ची जे आसिरे ते स्कूल न वेंदा हुजो स्कूल तालीम जे शौक़ में वेंदा हुजो तालीम सां दिलि हुजे ऐं उस्ताद साहिबान बि ईअं हुअणु खपंदा हुजनि त बालक खे तालीम जे टाइम ते भली उन सां उन हिसाब में उस्ताद ऐं शागिर्द वारी कचहरी कंदा हुजो या उनखे उन मयार जी तालीम ॾींदा हुजो पर उन खां पोइ थोरी वर्ज़ेंस कराईंदा हुजो उन्हनि खे थोरी पीटी कराईंदा हुजो कॾहिं ॿोरीअ में बुल ॼारींदा हुजो
कॾहिं कॾहिं त इहे भुलड़नि वांगुरु भुल ॾींदा हुजनि बालक, पोइ बालक वरी इन में ख़ुशि थींदा हुजनि त असां खेॾी बि आया हुजूं, पढ़ी बि आया हुजूं, पंहिंजा कपिड़ा जेके हुजनि उहे बि ख़राबु करे था। पोइ वरी वालदेन चवंदा अबा सॼो ॾींहुं पढ़णु वए माल चारणु वियो हुजी। सो इहो अमड़ इहो खेॾंदा बि हुजनि उते पढ़ंदा बि हुजनि, या अवां सभिनी खे ख़बर हुजे त बालक जेतिरो मिटीअ जे वेझो बि हूंदो, तालीम जे वेझो, ओतिरो ई धरतीअ सां जुड़ियल हूंदो, ओतिरो पंहिंजे मिटीअ सां प्यारु कंदो हूंदो हुजे ऐं ओतिरो पंहिंजी तालीम सां बि प्यारु कंदो हुजे। सो अॼु सोचियुमि त शागिर्दनि सां सुबुह सुबुह सां हाल अहवाल ओरणु बि ज़रूरी हुजे। मुंहिंजा मालवंद भाइर कीअं हुजनि, मुंहिंजा हारी नारी भाइर जेके हुजनि उहे कीअं हुजनि, कहिड़ी किरत में हुजो, ज़िंदगीअ में अॻियां वधिया हुजो न वधिया हुजो, या अव्हां बि उते बसि इहा साॻी रंबी साॻी हलाईंदा हुजो, औलाद सां कचहरी जेका हुजे भली हुजे, पर पंहिंजे औलाद खे तालीम जी ॻाल्हि ज़रूरु चवंदा हुजो। वाढो हुजे पंहिंजे औलाद खे तालीम जी ॻाल्हि ज़रूरु चवंदो हुजे। पोइ लोहार हुजे पंहिंजे औलाद खे तालीम जी ॻाल्हि ज़रूरु चवे। पोइ मज़दूरी कंदो हुजे, मज़दूर हुजे त पोइ इहो रेढ़ो हलाईंदा हुजनि जेको फ्रूट वारो मज़दूरी कनि जो बि कंदा हुजो, पर सभ खां अवल तालीम पंहिंजे ॿारनि सां प्यारु कंदा हुजो। स्कूल हू जेसि ताईं वेंदा हुजनि उन्हनि जो ख़्यालु रखंदा, पर उहे बालक बि भला जंहिंजा वालदेन महिनत मज़दूरी कंदा हुजनि उहे सवेर पंहिंजे कम ॾांहुं निकिरी वेंदा हुजनि त उन्हनि जे बाक़ी घर जे भातियुनि ते इहा ज़िमेवारी ज़रूरु हुजे त बालकनि खे तयारु करे स्कूल मोकिलिणो हुजे। उन बालक खे बि इहो अहसासु हुअणु खपंदो हुजे त मुंहिंजो वालिद मज़दूरी कंदो हुजे, ॾुखियो कमु कंदो हुजे, महिनत कस हुजे, उहो पंहिंजो पघर आहे शाम जो जेके 2-3 रुपया खणी ईंदो हुजे उन मां असां मानी खाईंदा हुजूं, उन मां पढ़ंदा हुजूं, उन मां बीमारी बड़ी जी दवा वठंदा हुजूं, त तव्हां पंहिंजे वालदेन जो बि अहसासु रखंदा हुजो बाबला। सो हाणे प्रोग्राम जे शुरूआति में बालकनि जे ख़ुशीअ लाइ अॼु सुहिणो हिकिड़ो गीत रखंदा हुजूं, सीधी बादशाह पार्ट 2। सो इहो ॿियो पार्ट ॾेखारींदा हुजूं त उन में शादी बि हुजे, ख़ुशी बि हुजे, ऐं पोइ ॾिसो त ख़ुशीअ जा अहसास कीअं जुड़ी पवंदा हुजनि। इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ ईंदा हुजूं त फोन कॉल ते बि अव्हां सां खोड़ सारी कचहरी कंदा हुजूं, हाल अहवाल बि वठंदा हुजूं, हारी मज़दूर सभिनी सां ॻाल्हाईंदा हुजूं। सेज हुयास मूंखे आहो थारो, सिती सेज हुयास मूंखे आहो थारियो, जिनी जाॻायास आउं न जीअंदी हुनरी, हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं, हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं। सो भिडाई साईं जे हिन सटुनि सां हिननि बेतनि सां गॾु हिकु दफ़ो अव्हां जी ख़िदमत में ॿीहर हाज़िर थी चुको हुजां। सवेर अव्हां सां कचहरी बि कई हुजे, ॻाल्हि बि कई हुजे शागिर्दनि जी तालीम जी। सो अवल ॻाल्हि जेका हुजे सुबुह सुबुह सां माण्हू चवंदा हुजनि अबा अहिड़ी किरत जी ॻाल्हि करो जेका सभिनी जी हुजणु खपंदी हुजे। सो ही दौर जेको हुजे ही हुजे मोबाइल जो, कंप्यूटर जो दौर हुजे, ही हुनर जो दौर हुजे। हिन दौर सां जेको गॾिजी हलियो उहो अॻियां वधियो, जेको पुठिते रहिजी वियो उहो रहिजी वियो हुजे। तव्हां इन मां वरी अंदाज़ो लॻाईंदा हुजो असां वटि असांजा माण्हू दरावड़ दौर खे त यादि कंदा हुजनि, अदा हे असां जेके हुजूं दरावड़ दौर जा हुजूं, दरावड़ हुजूं, पर उन्हनि दरावड़नि छा कयो हुजे, उन्हनि जो वड़ छा हुजे, हुननि उन वक़्तु कहिड़ी कमाई करे छॾी हुजे, मोहन जे दड़े खे असां यादि करूं त उन्हनि उन वक़्तु अहिड़ो कमु करे छॾियो हुजे, अहिड़ो आर्किटेक्चर ठाहे छॾियो हुजे जो अॼु ताईं दुनिया खे ॾंद आङुरियूं हुजनि। पोइ हिन दौर जा माण्हू असां जेके हुजूं हो कामयाब थी छो न सघंदा हुजूं, अॻियां छो न वधूं। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे या वठंदो हुजां। हलो
साईं अस्सलाम वालेकुम यार मदद हक मौजूद बाबा। वालेकुम सलाम सदा मौजूद बाबा। कीअं हुजो केरु हुजो कड़े सर खां हुजो बा। साईं अल्लाह से जो करम आहे बिल्कुलु ठीक ठाक हुजो। मोरे खां सूबेदार फिदा हुसैन तव्हांजो पहिरियां तव्हां थी सघी आहे बात थी वई आहे। साईं फिदा हुसैन साईं मोरे खां आया हुजो भलीकार। मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे तव्हां सुबुह जो इहो विचोले खां ॾिसंदा हुजो ऐं सुहिणी ॿोली ॻाल्हाईंदड़ जिथे हुजे ग्रामर ऐं मोहबत वारी ॿोली ॻाल्हाई वेंदी हुजे दरिया जे कंधीअ ते रहंदा हुजो सम्झो अव्हां त अव्हांखे ॿुधी करे मूंखे ॾाढो सुठो बि लॻो हुजे ऐं भलीकार बि हुजे। वॾी महिरबानी तव्हांजा कुर्ब साईं। तव्हांजो प्रोग्राम असां वॾे शौक़ सां ॿुधंदा आहियूं ऐं ॾाढो पसंदि बि हूंदो आहे। इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि त मोहबती मेड़े ॻोठ ॿधजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह। ईअं ई हुजे साईं ईअं ई हुजे। हा सो इहे मोहबतूं क़ाइम हुजनि। मोरो कीअं हुजे अव्हां कीअं हुजो कीअं ज़िंदगी जो वहिंवार हलंदो हुजे। साईं मोरो सफ़ा टनाटन हुजे ऐं अलाह जो वॾो करम हुजे मोरे जे मथां बि असांजे मथां बि तव्हां जूं दुआऊं हुजनि। वाह वाह माना सफ़ा टनाटन लॻा पिया हुजो। हा साईं असांजे उस्ताद ते ॿ दोस्त आयल हुजनि जेके तव्हांजे प्रोग्राम खे ॾाढो पसंदि कंदा हुजनि स्पेशली तव्हांजो प्रोग्राम ॾिसण लाइ आया हुजनि। साईं ऐं इहे मोहबतूं हुजनि मूंखे ख़बर हुजे त हितां जा माण्हू ॾाढा मोहबती मणियादार हुजनि। नाला ॿुधाईंदो दोस्तनि जा। साईं जैनल आबदीन आहे सूबेदार इहो बि खोसो साहिबु आहे नौशर फिरोज जो हुजे। हा साईं भलीकार हुजे साहिब खे। ऐं सूबेदार यार मोहम्मद साहिबु हुजे इहो गंबट खां बि अॻिते साईं अॻिते जो हुजे। हुजे त सिंध जो रहवासी न भा। हा पर साईं खेरपुर खां वरी मोरे कई आहे हुजे त इहा हुनजी महिरबानी हुजे न। हा महिमान इहो त भागवंद हुजो अव्हां भागवंद हुजो जो सुबुह सुबुह महिमान अचे माना इहो ख़ुशि नसीब हुजो। हा पर हिन सभिनि जी फरमाइश हुजे त जलाल चांद मरहूम जो कलाम हुजे। हा साईं हाणे जलाल माना मोरे में वेठा हुजो वरी जलाल चांडीअ जो कलाम हुजे उहो बि मोरे जो। ईअं मैट जो ॿुधंदासीं न साईं। असां ज़रूरु ज़रूरु 100 दफ़ा फ़क़ीर लाइ दुआ हुजे बाबा फ़क़ीर लाइ दुआ। वॾी महिरबानी हुजे। इहे माण्हू मणियादार हुजनि जेके ज़ात बि कंदा हुजनि सुबुह सां महिमान आए ख़ुशीअ जो इज़हार कंदा हुजनि। महिमान आए ख़ुशीअ जो है उहा सिंध उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया ओ कुर्ब ॾींदा जेकी छॾे। हिकिड़ी फोन कॉल हुजे पोइ वरी कचहरी ज़रूरु करूं। हलो हेलो जी बाबा केरु कहिड़े शहर खां। अस्सलाम वालेकुम अदा मुंहिंजो नालो वफ़ा तूं ठरी मीर ॻाल्हायां। वालेकुम सलाम मुंहिंजी अदी मुंहिंजी भेण भलीकार हुजे अव्हांखे ख़ुशि हुजो चङियूं भलियूं हुजो। हा अदा तव्हां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैरु आहे। हा मुंहिंजी भेण मां ठीकु हुजां उन ॾींहुं फोन कई हुजे वरी भाउ खे विसारे छॾो हुजई। हा अदा वरी तुंहिंजी तबियत सही न हुई उन्हीअ जे करे वरी 2-3 ॾींहं कोन करे सघियसि बुखार हो। ओ पोइ हाणे मुंहिंजी भेण कीअं हुजे छो दवा न खाईंदी हुजी छा जो बुखार ई न लहंदो। दवा खाईंदी आहियां दवाउनि जा मां ढेर चुकाया आहिनि डिप्रेशन ब्लड प्रेशर मिड़ेई इलाही तकलीफ़ आहिनि अदा। अदी इहो डिप्रेशन वरी तोखे वरी छो हुजे तूं पंहिंजे घर में वेठी तोखे कहिड़ो डिप्रेशन हुजे। तॾहिं अदा बसि ईअं थी था वञनि अहिड़ियूं ॻाल्हियूं जंहिंजे करे डिप्रेशन बि थी थो वञे। इहो न कंदा हुजो इहो पंहिंजे घर में वेठा हुजो पंहिंजनि बचनि सां पंहिंजनि कखनि में पोइ बि डिप्रेशन। वाह मुंहिंजी ईअं न कंदी हुजी ख़ुशि ख़ुशि रहंदी हुजी डिप्रेशन न कंदी हुजी। इहो दवा भले खां भली दवा इहा हुजे भेण। जी अदा ॿियो ख़ैरु हुजे बचड़ा ठीकु सॼो अॼु राति लाइ ख़ुशि हुजे थोरो पाड़े में वई हुजे चई थोरो सामान वठी अचां त पोइ रमण ईंदी हुजां को रलीअ खे हिकिड़ो टोपो ॾियणो हुजे त सुई वठण वई हुजे पाड़े मां। हा पोइ सुई इहो सुई हुजे अव्हां वटि को धाॻो को रील हुजे छा अव्हां वटि। अदी उहा अॼु बि जॾी हुजे चवंदो हुजां त मशीन वठी ॾींदो हुजे उन ते हाणे जो ज़ोर मटिजो अचे सुईअ ते हाणे वजे सुई वठी ॾींदो अंधीअ खां सॻो बि न पवंदो हुजे सुईअ में। जी जी छा वठी ॾियूंसि
सही चंदी नज़र उहा सही हुजे त 24 कलाक मूं ते नज़र हुजे त उते हर शइ ॾिसी वठंदी हुजे। हा बाक़ी सुईअनि ते नज़र नथी पए। ओ अदी ये जेके जनानियूं हुजनि इहे बि जोर हुजनि तोसां ॻाल्हि कंदो हुजां मतां ॿुधी न वठंदी हुजे ये जनानियूं जोर हुजनि। हा त अॼुकल्ह ज़ोर आहिनि जनानियूं। हा बा मर्द खे लाटूं वांगी फेराईंदी हुजनि जनानियूं वॾियूं जोर हुजनि। हा अदी मतिलब ॿियनि खे ॿुधाईंदी हुजे त रामण हीअं चयो हुजे। न दादा मां छो ॿुधाईंदसि। हा भेण ईअं रख ईअं जमो दिलि सां माना दिलि जो हाल ओरियो हुजे मैं त मूंसां राधुल जो कहिड़ो हाल हुजे। हालत ॾाढो कंहिंसां कंदा। हा त ज़रूरु सो इन्हनि अदी इन्हनि खे घर वारियुनि खे बि सोचणु खपंदो हुजे त को फ़क़ीर मर्द हुजे त हुनजो ख़्यालु रखणु खपंदो हुजे। इहो बि सोच नथी अचे नी सोचणु घुरिजे नी। बसि पोइ अवां वांगी सदाईं ब्लड प्रेशर चढ़ियो पियो हुजे न। हा सदाईं ब्लड प्रेशर चढ़ियल हुजे न वरी पंहिंजे मर्द ते। अदी तव्हां सां त ईअं न हुजे न भेण। पंहिंजे मर्द ते ब्लड प्रेशर चढ़ी वेंदो आहे। माना तूं बि उन्हनि में ई शामिल हुजी। हा मां बि उन्हनि में ई शामिल कमल हूअं न बसि पोइ भेण बसि पोइ तोसां ॻाल्हि करे मूंखां ग़लती थी वई हुजे। न हाँ पोइ इहो ब्लड प्रेशर छो हुजे तबियत ख़राब हुजे दवा जा पैसा मर्द भरींदो हुजे परेशान उहो बि हुजे कुटुंब बि हुजे पोइ अहिड़े ब्लड प्रेशर खे मथे करण जो फ़ाइदो कहिड़ो हुजे हरूभर। वधी वेंदो हुजे न त बसि मानीअ जूं ॿ रगड़ियूं वधीक खाई छॾींदी हुजे। वॾी महिरबानी हुजे मुंहिंजी भेण सुबुह तां फोन कई हुजे वॾी महिरबानी लख थोरा अव्हां जा ॻाल्हि तव्हां छॾी हुजे उहे माण्हू अलाए काॾे हला विया ओ कुर्ब ॾींदा जेकी सॾे सिंध जा माण्हू अहिड़ा माणक मोती हुजनि पर हाणे हिकिड़ी फोन कॉल अची वई हुजे। हलो अबा केरु भाउ कहिड़े शहर खां मिठड़ा। निसार पौर जेकबाबाद खां तालकोटल दक्षिण पौर ख़ुशि आहियो ख़ैर। खैर खैर शनाख्ती कार्ड नंबर बि ॿुधाए छॾींदो जी। जी ॿियो खैर हुजे ख़ुशि हुजी था। खैर खैर अलाह जी महिरबानी तव्हां ख़ुशि हो ख़ैर। सभु खैर लॻो पियो हुजे जेकबाद कीअं हुजे जेकबाद जा माण्हू कीअं हुजनि मौसम कीअं हुजे। सफ़र सुठो लॻो पियो आहे कल्ह खां वठी कुझु हवा आया त गर्मी घटि न त ॾाढी गर्मी हुई। हवा जेकबाद थधी थींदी हुजे त सम्झो सॼी सिंध थधी थींदी हुजे। जी ईअं हुजे न। हा अॼु सफ़ा कुझु थधिकार थिए न त ॾाढो गरम आहे भाउ। हा बा वॾो गरम आहे बा वॾो गरम आहे भाउ वेठो आहे सही चवंदो आहे। हा ऐं अॼु राधा कीअं आहे। उहा ठीकु हुजे वई हुजे पाड़े मां सुई वठण वई पाड़े मां सुई वठण वई हुजे। हा वालेकुम सलाम वॾी महिरबानी लख थोरा जेकबाद जे सभिनी भाइरुनि खे भेनरुनि खे ओड़े पाड़े खे सलाम हुजे ॻाल्हि कंदो हुजां त उहो वक़्तु जेको हुजे सिंध जा माण्हू आए वे जो एॾो मान रखंदा हुजनि देसी परदेसी जंहिंखे सिजु लहण वारो हुजे पोइ साइकिल ते को घोर कंदो हुजे को सफ़र वेंदो हुजे चवंदा हुजनि अबा देसी परदेसी राति रही पवंदो हुजे बग़ैर खाई पोइ सुबुह जो जॾां खपाई वेंदो हुजी उहो वक़्तु हाय हाय पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हलो बाबा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा छा हाल हुजे ठीकु हुजो बसि ॾिसंदड़नि लाइ मिड़े नालड़ो खणी छॾींदा हुजो। बाबा साईं ॿियो केरु मियादाद मंगी करूंडी बाबा। अदा मियादाद करूंडीअ वारो छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला। बाबा साईं खैर दो ख़ुशि हो खैर लॻो पियो आहे। सभु खैर लॻो पियो हुजे अवां खीर खंडु हुजो। अॼु बि कान्हे गाॾी राधल बि कान्हे। अॼु अबाची त थोरा कपिड़ा धोई वठंदी हुजां को सुई पाड़े मां वठी ईंदी जां रील बि त थोरो को रिलीअ खे सिबणो हुजे सो इन लाइ वई हुजे पाड़े में पोइ फ़क़ीर घर जे सिस्टम खे हलाईंदो हुजे। हा बाबा बिल्कुलु बिल्कुलु बाबा बाबा साईं ॿियो सभु खैर हुजे अवां ठीकु हुजो चङा भला हुजो कीअं वक़्तु गुज़रे। बाबा दुआ कुर्ब तव्हांजा अलाह साईं जा एहसान। तबियत कीअं हुजे तबियत।
तबियत सही आहे बाबा, हाणे कुझु बहितर आहे पहिरियों खां। नहीं न माशाला, बस ईअं चवंदो हुजे तबियत सफ़ा चाक हुजे। बसि अलाह साईं जा शुक्र आहिनि, मालिक साईं जा। बचड़ा ठीकु हुजनि, असांजी भाॼाई कीअं हुजे? उहा बि ठीकु आहे साईं, उहा पई आहे कट ते। हा, भाॼे जी तबियत सही हुजे। जी जी। मुंहिंजो नंढड़ी पई मानी पचाए, पुछे पई त फोन कई अथई कान। पुछंदी हुजे वरी उहा। हा, पुछे पई मानी पई पचाए, पुछे पई त अॼु चाचा सां ॻाल्हायो अथई कोन ॻाल्हायो अथई? मां चयो कल्ह लाइट कान आई। कल्ह त फोन कोन कई हुजे, पोइ कल्ह दड़ीअ कोन पुछो हुजे। हा, कल्ह लाइट कान आई साईं असां वटि। हा बा। हा यार, राति जो ॾाढी गर्मी आहे, राति जो एॾी गर्मी आहे, ॾींहं जो कुझु हवा आहे, बाक़ी राति वॾी हालत आहे। हिकिड़ा चंद ॾींहं जो अहिड़ी गर्मी हुजे, राति जो थधि पवंदी हुजे, तव्हां वरी चवंदा हुजो त राति जो गर्मी हुजे, ॾींहं जो। राति जो बाबा ईअं ॼण दोज़ख आहे, दोज़ख राति जो, बाक़ी ॾींहं जो वरी कुझु सही आहे मौसम। पोइ इहो सिस्टम न हुजे ई छा, जेको पखो हलाए पोइ हिन ते बैटरीअ ते? पखो बखो त हलायूं था, पर वञे चऊं था गर्मी ॾाढी आहे, राति जो अञा चिट भॼे ई नथी। बसि इहो असां जेको पाण खे हिराए छॾियो हुजे न, अॻे विझणो हणूं, पोइ अधु पघर मुंहं ते, अधु गर्मी, त पोइ माण्हू निंड करे। असां पंहिंजो इहो विञणो हणंदा आहियूं, घर विञणो इस्तेमालु कंदा आहियूं घणो। हा त पोइ ॾिसो त पोइ हुनजो कहिड़ो हींअर पखो हले त बि चऊं त गर्मी हुजे, त पोइ हाणे साईं छा करूं? न न, असां विञणो इस्तेमालु कंदा आहियूं। बसि पोइ नंढड़ी खे बि सलाम चवंदा हुजो त चाचे सलाम ॾिना हुजनि, हुनजी तालीम सही हलंदी हुजे। हा बाबा साईं, बिल्कुलु सही थी हले। वाह वाह। पोइ हुनखे ऐं भाॼाई खां बि तबियत जो पुछंदा हुजो, तव्हां पंहिंजो बि ख़्यालु रखंदा हुजो ऐं पंहिंजे तबियत जो। फ़क़ीरनि लाइ दुआ थींदी हुजे, वॾी महिरबानी हुजे, साल जितो जो ख़ुशि हुजो। सो ही उस्ताद जेको हुजे, हे अॼु वरी मूंखे ज़ाद ज़रूरु आयो हुजे त जेके ॿाहिरि घर में वेठा हुजनि, हीअ उस्ताद जेको हुजे गाॾी हलाईंदो हुजे, एक्सीडेंट थी पियो हुजे, उन खां पोइ घर वेही वियो हुजे, उन लाइ मूंखे चवणु न खपंदो हुजे, पर हुनजी ज़िंदगी लाचार थी वई हुजे, उहा हली न सघे, हिकिड़ी जाइ वेही वियो हुजे, त जेके गाॾियूं भॼाइनि रेस में हलाईंदा हुजनि, ॿार गाॾियूं हलाइनि स्पीड में, पेर बि न पुॼे, ज़ूम बूम सभु को अॻिते निकिरण में हुजे, उन नुस्कान खां पोइ छा थींदो हुजे? माण्हू में उहो अहसासु हुजे, शायदि मां हीअं न करां हा त बची पवंदो हुजां। त इन सोच खां पाण खे बचाईंदा हुजो, तेज़ तबियत, गाॾी तेज़ न हलाईंदा हुजो कॾहिं। हलो साईं, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। फ़क़ीर साईं ख़ुशि हुजो, चङा भला साईं, दुआ अल्हम्दुलिल्लाह, सब ख़ैर आहे, जल्दी ख़ैर, हाज़ुर पई लॻे। अबा इहो 2 दफ़ा वाको कयो हुजमि त वई हुजे कपिड़ा धोइण पाड़े मां सुई, ऐं इहो यार धाॻो वठण वई हुजे, इहो अॼु त वरी सुबुह सां को खीसे में 2-3 रुपया बि न हुजनि, सो मूं चयो भाई इहो को सुई चई त पाड़े मां माई सफूरा खां वठी ईंदी हुजां, पोइ हीअ वञे पोइ ॻाल्हियुनि जो ॻोठ सफूरा वटि वेठी हुजे। बसि इहो अधी मुंहिंजे सम्झ में त असांजे पाड़े में आयल आहे। हाओ हाओ, पाटोई में दरगाह लश्कर शाह ते इहो लश्कर शाह जो मेलो हलंदो हुजे छा? हा साईं, हा, मेलो हलंदो हुजे। मूं काल्ह मुंहिंजी पोटड़ी वाली मूंखे चई, दादा मूंखे अदी सां मिला था, सुभाणे लस्सी मखण खणी अचां, पर हुते वरी मूंखे मिलण कोन ॾिनऊं। पोइ उते तव्हां विया हुजो छा मासी सफूरा वारे पासे में? हा 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 बा। हा, हुते मेलो बि हो, पोइ बचड़ा ॿुचड़ा वठी किशमिश वठी ॾिनियूं, पर हाणे अॼु वारी वञा लस्सी बसी खणी वञा, जे मिलण जो टाइम मिले त। पोइ नंढड़ियूं ठीकु हुजनि? नंढड़ियूं तयार गॾु वेठी वञ। हाओ, पोइ हाणे हा बसि अचार जो ॾियां, पोइ बचड़ा वरी पोइ ॾाॾे सां गॾु सॼो ॾींहुं। न न, इहो ॿारनि जो इहो भलो कंदा हुजनि, ॾाॾे सां ॾाॾीअ सां कचहरी कंदा हुआ। अॼु जा ॿार वालदेन खां परे रुगो मोबाइल जेका हुजे न, मोबाइल उन्हनि जी ॾाॾी बि हुजे त ॾाढो बि हुजे अॼु जे दौर में बालकनि लाइ। हा साईं, हा, ईअं त अॼु हाणे भला को आहे को उस्ताद शफ़ी फ़क़ीर जो को नओं रिकॉर्ड कोन्हे साईं? रिकॉर्ड अॼु ॿुधाईंदो हुजांइ उस्ताद शफ़ी फ़क़ीर जो, ज़रूरु हाज़िर, ज़रूरु ॿुधाईंदो हुजांइ। वॾी महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि, साल जितो जो ख़ुशि हुजो, सलामत हुजो, त ईंदे वेंदे आए वे जो जेको मान हुजे, ॻाल्हि हुन ते रखी हुजे त असांजा माण्हू जेके हुजनि आए वे जो एॾो मान रखनि, महिमान कही अचे,
अकेले सिर जेको मानी खाए उहो चवंदो हुजे यार अॼु मानी खाईंदे सुकून न आयो हुजे अबा छो जे अॼु को महिमान न आयो हुजे अकेले मानी खाइणी पइजी वई हूंदी छा दौर हुजे कहिड़ा न माण्हू हुजनि हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां साईं मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां अदा छा हाल हुजे उस्मान साईं प्रीतमाबाद वारा प्रेम में हुजो हा प्रेम में आहियूं नालो ई अहिड़ो आहे प्रीतमाबाद माना प्रेमाबाद बसि पोइ इन जे करे पोइ भाई इन जे करे चयो हुजे त प्रेम में हुजो न हा 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 हुन न प्रेम प्रेम में त मज़ो आहे न तव्हां आओ प्रेम में ई मज़ो हुजे सभिनी लाइ हुअणु खपंदो हुजे हा अदा ॿियो अर्ज़ आहे अदा अदा ॿुधाईंदो हुजे हुकुम कंदो हुजे हा ही जेको सुबुह तो हिकिड़ो क़ीमती पंहिंजा लफ़्ज़ ऐं क़ीमती जेको लेक्चर ॾिनो बालकनि जे बारे में स्कूल जे बारे में उस्तादनि जे बारे में वालदेन जे बारे में इहो ॿुधी ॾाढी दिलि ख़ुशि थी ऐं तूं इनाम जे लाइ कई बसि इनाम जो इहो हुजे त असांजे सिंध जा बालक पढ़ी पवंदा हुजनि उस्ताद अहिड़ो सोचींदा हुजनि वालदेन अहिड़ो सोचींदा हुजनि न मुंहिंजे लाइ वॾे खां वॾो इनाम वॾी ख़ुशी उहा हुजे हा यार दिलि ख़ुशि थी वई तो माना पंहिंजा क़ीमती लफ़्ज़ ऐं एतिरो टाइम दी तो लेक्चर ॾिनो शाबाश हुजे तोखे शाबाश न हुजे मारवाड़नि सां मूंखे प्यार हुजे पंहिंजनि सां प्यार हुजे पंहिंजनि लाइ सोचींदा हुजूं साईं उहा त तुंहिंजी महिरबानी पर असांजी दिलि त चवे थी तोखे त माना जेको आहे चऊं न तव्हां चई छॾियो हुजे न इन खां वॾी कहिड़ी ख़ुशी हुजे कहिड़ो वॾो इनाम हुजे तव्हां इज़हार करे छॾियो हुजे अॼु जे दौर में इज़हार बि न थींदो हुजे हा यार दिलि ॾाढी ख़ुशि थी तव्हां अहिड़ा जेके आहिनि न जेको आहे लेक्चर ॾींदा कयो इहे लेच कर अॼु जे दौरे वरी माण्हू चवंदा यार इहो खंधी वेठो हणंदो हुजे न सही न इहे तुंहिंजा क़ीमती लफ़्ज़ क़ीमती ॻाल्हियूं इहो अॼुकल्ह केरु थो करे ईअं कोई न कंदो हुजे हाय 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 सही चवंदो हुजे इहे के साल कई सम्झंदा हुजनि राणा महिराण टीवी जो पैगाम इहो हुजे त पंहिंजनि में मोहबतूं रवादारी ऐं हिक ॿिए सां गढणु सिखंदा हुजो महिराण टीवी जो पैगाम इहो हुजे हा साईं बिल्कुलु बिल्कुलु सो महिराण टीवी तालीम ऐं भिटाई ऐं पोइ सभिनि सां गॾिजी रहणु महिराण टीवी जी दरीअ मां इहो सभिनि लाइ हर वक़्तु ज़रूरु हलंदो हुजे हा साईं भिटाई जो वॾो दर्स आहे हुन ते अमल कजे त वॾी ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि आहे न ईअं रुगो वालदेन जे दर्स खे बालक ॿुधंदा हुजनि त उहा बि वॾी ॻाल्हि हुजे हा साईं इहा बि वॾी ॻाल्हि आहे वाकई ईअं हुजे न हा साईं हा बिल्कुलु हाणे दिलि चवंदी हुजे तोखे चांहि पियारींदो हुजां पर काढ़ंडा न ईंदी हुजे हा अॼु कपिड़ा धोइण वई आहे दीरा दुलाण छा कयूं अॼु अकेलो ई तूं न पोइ टोपो हाणे घर में वेही आऊं त कोन ॾींदो हुजां हिन जे करे मूं चयो पंहिंजो सिस्टम खे पाण ॼाणींदी हुजे माई हा चङो जो तोखे कोन चयो अथसि त तूं मूंखां हमराई करा न भाउ प्रोग्राम ते मोकिले छॾियो अथसि तूं सकून सां प्रोग्राम थो करे न त तोखे प्रोग्राम सही करण ई कोन ॾियां करण ई न ॾियां पर चयो हिन में धागो विझंदो हुजे वरी हिनखे टोपो ॾींदो वरी धागो न पवंदो हुजे मूं चयो माई हे पंहिंजा कम पाण कंदी हुजे हा इहो भलो कयो वॾी महिरबानी हुजे साल ख़ुशि हुजो सभिनी जे लाइ सिक भरियो सलाम बि ॾींदा हुजो महिरबानी महिरबानी लख थोरा हुजनि सिंध जा जेके माण्हू हुजनि ॾाहा हुजनि उहे उन ॻाल्हि खे कंहिंजी ॻाल्हि खे ॿुधंदा ज़रूरु हुजो अमल त हिकिड़ा माण्हू ॻाल्हि ॿुधी छॾींदा हुजनि वक़्तु विञाए पोइ उन ॻाल्हि ते अमल कंदा हुजनि उहो अमल न हुजे पोइ माण्हू जो अंदरि जेको हुजे न उहो खोड़ सारियुनि कोताहियुनि खां पोइ चवंदो हुजे ही कोताहियूं थी हुजनि फलाणे उन वक़्तु मूंखे ॻाल्हि सही चई हुजे सो अबा उन वक़्तु विञाए जो सिखो कुझु न सिखियो हुजे जो वक़्त में सिखी वियो हुजे ॻाल्हि ते अमल करे वियो हुजे उन जा ॿेड़ा पार हुजनि सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं सो अॼु वरी कलाम हिकिड़ो सुहिणो ॿुधंदा हुजूं अॼु आचर जो ॾींहुं हुजे त कलाम असल अहिड़ा ॿुधंदा हुजूं जो असां सभु बि ॿुधंदा हुजो गॾु गॾु फ़क़ीर बि ॾिसंदो ऐं ॿुधंदो हुजे सो हलंदा हुजूं सावण ऐं मार्वल जे आवाज़ में अॼु हुजे अॼु घर में सभु गॾिया वेठा हुजनि नेरनि ते पोइ को थियो हुजे को हीअं कयो वेठो हुजे को बुरंस करे को बालक हीअं वेठो कंदो हुजे को न लाहींदो हुजे को किताब खोलियो वेठो हुजे माना अॼु त सफ़ा मोहबती माहौल लॻो पियो हुजे सो उन्हनि सभिनी लाइ
साकू यार मनावण आहे भावें सिर दी बाजी लग जावे। इहो ॾिसंदा जो उन खां पोइ वरी कचहरी ज़रूर करूं। घड़ो भगो मुंद मुई वसीला व्या। घड़ो भगो मुंद मुई वसीला व्या तिहां पोइ सुआ सॾ मेहार जा। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां त मुंद उहा हुजे जेका अव्हां जे लाइ भली हुजे। बेटा साईं इहो फरमायो हुजे मुंद मुई घड़ो भगो मुंद मुई वसीला व्या। हाणे घड़ो भगो इज़हार वियो वसीला विया हाणे छा करणु खपंदो हुजे। बेटा साईं चयो त पग भरा थींदा हुजो। पोइ इहो न चवंदो हुजे ॿुॾी वई हुजां पोइ पियो सॾ ॿुधंदो न पार पुॼी पवंदा हुजो। सो हिन जे लाइ हिकिड़ी वरी फोन कॉल बि अची वई हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां अदा? अबा कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदो हुजी? कहिड़ो जिलो? जिलो नवाब शाह खां। पोइ ॻोठ कहिड़ो शहर कहिड़ो चई? ओ इन सरकारी खुईअ खां ॻाल्हाईंदो हुजे। सरकारी मशहूर स्टाफ हुजे इहो स्टान हुजे मशहूर है न? मशहूर मशहूर। हा ॿियो ख़ैर हुजे ठीक हुजो चङा भला हुजो। कंहिंजो? वॾी महिरबानी हुजे साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो। सो जीअं ॻाल्हि हलंदी हुजे त हर माण्हू चवंदो हुजे त घर में सभु कुझु हुजे त पोइ ख़ुशी हुजे। बाबा घर में जे सभु कुझु तॾहिं हुजे जे अण हूंद में बि अव्हां ज़िंदगी सुठी गुज़ारींदा हुजो। हूंदे में त सभु को गुज़ारे न। असुल माण्हू जी ख़बर तॾहिं पए त माण्हू वटि जेतिरो बि हुजे सुखर करे सुखर। हाणे असां वटि इहा सुकर हुजे ई न। सुकर वारी ॿोली असां वटां ख़तमु थी वई हुजे। सादगीअ में सादो थी ज़िंदगी गुज़ार त ख़बर पवंदी हुजे त माण्हू कीअं हुजे माण्हूअ जे अंदरि केतिरी मणिया हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते। वालेकुम सलाम नमस्ते। अदा छा हाल हुजे? ख़ुशि हुजो चङा भला हुजो तबियतूं बहार हुजनि। तव्हां ॿारनि जी दुआ हुजे न। कीअं वक़्तु गुज़रे अदा? अदा वक़्तु सादगी सां पंहिंजे प्यार मोहबत सां ख़ुशी सां गुज़रंदो हुजे। प्यार मोहबत सां पंहिंजे कुर्बत में ऐं इन में गुज़री वेंदो हुजे न। हा बिल्कुलु पंहिंजी गुरबत में जेतिरो मिलंदो हुजे जेतिरो हुजे जेको वक़्तु हुजे उन ते शुक्र कंदो हुजे माण्हू। हा बिल्कुलु शुक्र कजे मालिक ॾिए थो। कीअं हुजे मौसम वाॾां ख़ुदा आबाद जी? मौसम ख़ुदा आबाद जो फर्स्ट क्लास हुजे न। हींअर असां वटि मज़दूरी जाम हुजे। असां सुबुह जो थोरो थोरो थी पवंदो हुजे। यार हिन चिट में मज़दूरी करण बि ॾुखी हुजे। अदा ग़रीब माण्हू पंहिंजे बचनि जो रोज़गार थींदा हुजो न। सलाम उन्हनि खे हुजे जो अहिड़ी चिट में अहिड़ी गर्मी में के महिनत मज़दूरी करे आणीनि चाढ़ीनि बचड़नि खे खाराईंदा हुजनि। सलाम उन्हनि माण्हुनि खे हुजे। हा उन्हनि माण्हुनि खे सलाम हुजे गर्मी बचड़ा पंहिंजे बचड़नि खे रोज़गार थींदा हुजनि। बिल्कुलु सही चवंदो हुजे। वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम चवंदो हुजे। वालेकुम दादा सलाम चवंदो हुजे। वालेकुम लख थोरा हुजनि सभिनी खे सिक भरियो सलाम हुजे त जेका ज़िंदगी असुल माण्हू जी उहा हुजे। चवंदा हुजनि त हर माण्हू जी हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू हुजे। ईअं हर घर जी हर कुटुंब जे हर फर्द जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी मोहबत इज़हार उथण वेहण महिमान नवाज़ी ऐं घर में कचहरी घर में ॻाल्हि कचहरी बि बालक कंदा ओड़ी कंदा हुजे जेका सभिनी जे लाइ क़ाबिल क़बूल हुजे। घर में इहे जेको ॻाल्हियूं पोइ हेॾां अचूं पोइ होॾां अचूं। हाणे जेको जदीद दौर हुजे जदीद सिस्टम हुजे अमां मोबाइल हलायो सम्झंदा सभु हुजो। पोइ भली मज़दूरी कंदा हुजो पर ॻाल्हि वरी तालीम जी हुनर जी कंदा हुजो बालकनि सां। तॾहिं वञी ॻाल्हि उन्हनि जे ज़हन में वेहे
रोज़ माण्हू ॻाल्हि कंदो हुजे त पोइ उन्हनि खे हाणे बालक खे हिकिड़े ॾींहुं चई सदी हुजे वरी ॻाल्हि हूअं सुठी त बालक जे जंहिं मां ॻाल्हि निकिरी वञे पोइ उहा बालक हुजनि वॾा होशियार उहा ॻाल्हि सम्झी वेंदा हुजनि थोरी कन लाटार कंदा हुजनि राधुल वांगुरु ॿुधी पहुचाईंदा हुजनि हा अलाए ख़बर न हुजे ख़बर ज़रूरु हुजनि पंहिंजे ख़र्चीअ जी ख़बर ज़रूरु हुजनि घुमण फिरण जी ख़बर ज़रूरु हुजनि ऐं चवंदा हुजनि मोकल वारे ॾींहुं हेॾे घुमण वेंदा हुजूं इहा ख़बर उन्हनि खे ज़रूरु हुजे होमवर्क जी ख़बर हुजेनि बाक़ी इहा न हुजनि पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था हाजी गुल मोहम्मद सेवन शरीफ खां लालशाबाद कलंदर जी नगरी मां बाबा हाजी साहब भलीकार हुजे बा दमादम मस्त कलंदर बाबा जी जी हाँ सुबह ताण साईं जी ज़ियारत करे आया हूँ तव्हांजे हक़ में दुआ घुरी आया हूँ वाह वाह मोहबतूं जुड़िया हुजो सदा जुड़िया हुजो इहा मोहबत जी धरती हुजे अमन वारी धरती हुजे ईअं ई थींदो हुजे ॿियनि लाइ दुआऊं कंदा हुजो बिल्कुलु बिल्कुलु अलाह जी महिरबानी आहे दुआ ताला अलाह ख़ुशि रखंदव माना ॾींहुं अवां जो सुहिणो गुज़रियो हुजे सुबुह तव्हांजो जेको भलो तमामु भलो अलाह जी महिरबानी सॼो ॾींहुं फर्स्ट क्लास गुज़रंदो इंशाअल्लाह ताला सेवाण जे नगरीअ जा माण्हू सभु ठीकु हुजनि बाक़ाइदे ठीकु आहिनि अलाह जी महिरबानी आहे मुर्शद जी करम नवाज़ी आहे हा साईं बिल्कुलु हुजणु खपे नेरनि बेरनि करे छॾी हुजे बाक़ाइदे कई आहे नगर खाई आया हूं मुर्शिद लाल कलंदर ते जेको आहे बिरयानी खाधीसीं वाह 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 लंगर खाई बि आयो जी 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 हा वाह 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 माना लंगर उन महिल ज़ाद कयो हुजे हा न जी जी बिल्कुलु बिल्कुलु यार हाणे ॾींहं थधा हुजनि को माण्हू वेंदो हुजे थोरो नगारो कोई रंग ॾिसंदो हुजे ज़रूरु अचा हेॾा यार हा जी 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 बसि दुआ अचिजो त वरी दुआ गॾिजी घुरंदासीं इहो सुबुह जो धमाल केॾी महिल लॻंदी हुजे भला धमाल सिजल ते लॻंदी आहे भई सुबुह दुआ जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि क़ुर शरीफ़ जी तिलावत हले पई सभु को अचे थो बिस्मिल्लाह बसि सही हुजे त पोइ हिते हाज़िरी ज़रूरु थींदी हुजे ज़रूरु हाज़िरी थींदी हुजे मोहबतूं हुजनि लख थोरा वांजा मोहबतूं साल जुड़िया हुजो जितो हुजो हीअ जेका ओलियान दरवेश ऐं बुज़ुर्गनि जी धरती हुजे हिते सभु अमुन सां रहंदा हुजनि हिक ॿिए खे सम्झंदा हुजनि हिक ॿिए जो एतिराम रखंदा हुजनि हिक ॿिए ॾे कही वेंदा हुजो त मान ॾींदा हुजनि हीअ उहा धरती कमाल जी धरती हुजे आहे पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हेलो जी चांदो की आखा कह आई ना चाया तेरा सुरी हीर बोले मैं समझा तै सडवाया अख बूटा उस्ताद ते भावा भूरल चागल लाया जन्नत बुआ जुअ जिते टिलंदो हूंदे से जन्नती जन साण मिलंदो हूंदे दोज़ख जो ठरी हामत पवंदो हूंदो हुन ॾांहुं निहारे जे तूं खिलंदो हूंदे सिंध जे महबूब चैनल मेरा टीवी जे प्रोग्राम रामू इरादा में रामू बाप संदसि पूरी टीम ऐं सभिनी लिसनर साथियुनि खे दिलि जे अता गहराइनि सां जीअं न जाईंदे सिक भेरो प्यार ऐं पंहिंजाइप जो सलाम अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद पंहिंजो नालो ऐं शनाख्ती कारण रहाए छॾियो हुजे बाक़ी सभु कुझु चई हुजे मुंहिंजो नालो प्यार मुंहिंजी ज़ात मोहबती ओतारो उस्ताद अथम सूंहं भरियो संसार असुल खां आधार अथम वॾो इश्क जो हिम्मत अली शकीरानी फ्रॉम दादू हिम्मत अली शकीरानी दादूअ खां सो इहा पोइ ख़बर पई हुजे त उस्ताद पढ़ंदो हुजे त उस्ताद जे आस पास रहंदड़ हुजे बिल्कुलु कीअं आहियो रामू भाउ ख़ुशि आहियो तबियत सही आहे दुआ दुआ नालो हिम्मत हुजे सालनि खां गुम हुजे हिम्मत वारा माण्हू त सिधो सिधो साम्हूं ज़ाहिर थींदा हुजनि बसि दिलियूं गॾु आहिनि त जुदाई का बि न आहे ऐं रामू भाउ खे हमेशह असां सैटरडे ऐं संडे ते ॾिसंदा रहंदा आहियूं पूरी फैमिली सां बसि मालिक करे त ख़ुशि हुजो हमेशह जितो जो ख़ुशि हुजो पंहिंजी किरत में लॻायल हुजो त पोइ ज़ाहिर आहे टाइम मिलंदो हुजे न मिलंदो हुजे पर अॼु सिक ऐं हुब सां सारियो हुजे वाचर जे ॾींहुं त इहे अवां जूं मोहबतूं हुजनि न न हमेशह अवां सां प्यारु रहियो आहे मेरा आंटी जे पूरे सथ सां मोहबत रही आहे ऐं मेरा आंटी बि हमेशह असांखे जेका फैमिली एंटरटेनमेंट ॾिनी आहे ऐं बहितरीन शयूं असांखे ॾेखारियूं आहिनि बिल्कुलु मेहरान टीवी हमेशह पंहिंजे ॾिसंदड़नि जो क़दुरु कयो हुजे क़दुरु कंदा हुजऊं ऐं उन्हनि खे जेको सुहिणो जेको सलीक़ो ऐं जेका ॻाल्हि हुजे उहा उन्हनि ताईं ज़रूरु पुॼाईंदा हुजनि बिल्कुलु अबा कीअं वक़्तु गुज़रे मौसम कीअं हुजे दादूअ जी दादू जी मौसम हिन महिल थोरी ॾींहं जो गर्मी आहे ऐं राति बहितर आहे ऐं सुठी मौसम आहे बचड़ा घर जा भाती सभु ठीकु हुजनि
अल्लाह जा करम अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी दुआऊं अल्लाह साईं अव्हां खे बि ख़ुशियो खुरम रखे शादो आबाद रखे हमेशह असां पंहिंजी दुआऊं में अव्हां खे यादि रखियो आहे ये अव्हां जूं मोहबतूं जन जुड़िया जो दिल जी मौसम बहार लगी पइजे अव्हां जी बस इन ॻाल्हि जी ख़ुशी थी हुजे वॾी महिरबानी लख तो हिकिड़ो बैत उस्ताद जो थींदो हुजे वियो हुजे अधो हलो ठीकु हुजे त वॾी महिरबानी हुजे बस जेके मोहबत ऐं सिक सां हिमत सखीराणी हो वॾे अरसे खां फोन ते जेको हुजे न वॾियूं फोन कार करे हाल अहवाल ॾेई बेटा बुखारीअ जी सायरी पढ़ंदो हुजे सायरीअ जा ॿेड़ा बंद पढ़ंदो हुजे सफ़ा ऐं टिक ते जीअं मुंडीअ ते टिक हुजे अहिड़ा बंद भला पढ़ंदो हुजे ऐं हिकिड़ी फोन कार हुजे हलो अस्सलाम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ सर मां फैज़ मोहम्मद मला मंज़िल पंप कराची खां ॻाल्हायां पियो साईं भली करे आयो जी कराची जे कहिड़े इलाइक़े खां साईं मंज़िल पंप कायदेआबाद कायदाबाद खां ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो अल्हम्दुलिल्लाह ॿुधायो ख़ुशि सभु ख़ैरु लॻो पियो हुजे वॾो वक़्तु थियो हुजे कायदाबाद खे ॾिसंदे हाणे भला कीअं हुजे रस कीअं हुजे वाधारो कीअं हुजे बाबा रश घणो आहे ॾाढो आहे हा न हा रश वॾो आहे कायदेआबाद में हाणे त उहो अॻूणो वक़्तु वियो हलियो हाणे ॾाढो रश आहे हा यार दौर जहिड़ो थी वियो हुजे माण्हू वधी विया हुजनि हाणे माण्हू हलण जो जॻह न आहे जेतिरो गाॾियूं अची सघूं रक्शा टैक्सी हा बाक़ाइदाबाद में पुल खां हीअं वञो त बि गाॾियुनि जी रस जॻह न मिले वरी इहो जेको रोड ते जेको थुली धिकी ॿधी पई हुजे वरी हिते गाॾा बीहण दुकान रस पोइ मां त हिकिड़े ॾींहुं वियो हुजां रुगो छिरक छॾींदो हुजां त हेॾां हारून लॻे वरी हेॾां छिरक भरींदा मूं चयो फ़क़ीर केॾां चइबा हिन रस में पुॻो हुजे हा बा रुगो अहिड़ी ॻाल्हि हुजे त मूं चयो भाउ हे फ़क़ीर हिते माण्हू ख़्याल सां हिते हलणु खपंदो हुजे न त सभु को स्पीड में हुजे हा कम खे पटियो अव्हां कीअं कम खे खयो वेठा हुजो छा कीअं किर्त खे कमकार को लेखो अल्हम्दुलिल्लाह असां बसि ड्यूटी कंदा आहियूं कंपनियुनि में हा बा हा बसि इतवार ॾींहुं तुंहिंजो प्रोग्राम ॿुधंदा आहियूं बसि आधा हाणे काॾे वई हली सुई बोलण अञा न लॻी आहे हा यार पाड़े मां ख़बर हुजे असां वटि अञा उहो सिस्टम हलंदो हुजे त थोरी शइ खुटी पए पाड़े मां वठी हाली कम खे हलाईंदा हुजो वरी पोइ वरी पंहिंजो कमु कंदो हुजे या वरी थोरो शहर वञूं वरी सुई वठी अचूं रील वठी अचूं पोइ घर जो सीधो बि वठी ईंदा हुजूं अच्छा अच्छा यार ॿ टे एक्सरे में रखी छॾ न सुई वीचारे खे तकलीफ़ थी थिए कारे में ॾाढो पंधु करे वञे थी यार हे घर खे थोरो नओं कयो हुजे सो अहिड़ी त इहा सदोरी हुजे सामान खे को किथे रखियो को किथे हाणे जा से पुछंदो हुजींसि न चवंदी जे मूंखे ख़बर कोन पोइ मूंखे वरी डपु थी पवंदो हुजे त मूं चयो अलाए दिमाग़ जो सिस्टम हिन वारो ख़राबु थी वियो हुजे अलाए छा हाणे हुनखे उहा ज़ात ई न बीहंदी हुजे ॻाल्हि अच्छा वो तुंहिंजो कुर्तो वुर्तो फाड़े त कोन्हे भला जे सुई बोलण वई आहे न बसि सुईअ मूं चयो मासी सफूरा खां सुई वठी ईंदी हुजी त पोइ हाणे घर जा कमकार करे छॾींदी हुजी पोइ वरी ईअं न हुजे थधि पवंदी जे पोइ चई पोइ महांगाई लॻी वई मूं चयो शहर मां कोन इहो फैशनी कम वठी ॾींदो हुजे जेको हुजे पंहिंजे हथ सां पंहिंजे हुनर खे वधाईंदी हुजे अच्छा अच्छा ॿुधाइजो असांजे पुट जो शादी आहे कॾहिं शादी हुजे अल्ताफ हुसैन जो कॾहिं कॾहिं हुजे बसि तयारी करियूं पिया इंशाअल्लाह महीना ॿ लॻी वेंदो हा भलो हुजे भले तयारी कई हुजे सो भली ॻाल्हि हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि साल जितो जो ख़ुशि हुजो सो अब जेतिरो पंहिंजे असली हुनर जो मज़ो हुजे न घर में वेही पंहिंजी किर्त करणु खपंदी हुजे पोइ उनजो ॻाल्हि ई ॿी हुजे उहो सिस्टम ई ॿियो हुजे उहो पोइ अॻियां वधंदो हुजे माण्हू आस्ते आस्ते पंहिंजा कम छॾे ॾींदो हुजे पोइ माण्हू लाचार हुजे तो काथे शहर वञे पोइ माण्हू खे हुजे न हुजे पोइ जहिड़ो माण्हू सफ़ा आवाम वांगुरु मजबूर लॻो पियो हुजे त हाणे गवर्नमेंट गौर कंदी हुजे त कुझु मिलंदो हुजे न त बा बुख ते हुजूं छो बा हुजूं ईअं पंहिंजी आणियूं पंहिंजी ॿारियूं पंहिंजी चाढ़ियूं इहो सोचींदा हुजूं सो हलंदा हुजूं कलाम ते सवेल ते फरमाश कई हुजे त जलाल चांडियो पर एतिरियूं फ़ोनूं हुजनि जो असां वरी कलाम वरी उते ॿियो हलायो सो हाणे जलाल चांडे जो कलाम ॾिसंदा हुजो
नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई बाहि वियो आहियां जिगर में उन खां पोइ ख़बरूं हुजनि ख़बरुनि खां पोइ मोटींदो हुजां त अञा खीसे में खोड़ सारियूं ख़बरूं हुजनि अवां सां ज़रूरु करूं सो कलाम कलाम खां पोइ ख़बरूं हुजनि सही जो बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया सही जो बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआं रहन न सुपरी आयल करियां कीअं रुआं रहन न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियोवण जार ओहरे ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह ईंदे चवनी आव विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हाय हाय हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां सिंध जे महबूब चैनल महिराण टीवी वादीअ महिराण जे मौज भरे चैनल महिराण टीवी तां प्रोग्राम रामू राधा में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार चवंदो हुजां ऐं महिराण टीवी एंटरटेनमेंट जेको यूट्यूब ते चैनल हुजे उन ते बि अव्हां ही प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो ॿिया बि खोड़ सारा गीत कलाम वायूं कार्टून सभु ॾिसी सघंदा आहियो पर हिकिड़ी फोन कॉल हुजे या वठंदा हुजूं हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा साईं रहमान अली शंबाणी ताल के नारे खां बाबा अबा संबाणी साहब ख़ुशि हुजो भली करे आया हुजो नारे खां फोन कई हुजे ॾाढी ख़ुशी थी हुजे दा अल्हम्दुलिल्लाह सर असां बिल्कुलु ठीकु साईं तव्हां ॿुधायो अॼु असांखे बि ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांजे प्रोग्राम में शामिल थी करे अव्हांखे ख़ुशी थी हुजे मूंखे वधीक ख़ुशी थी हुजे तव्हां नारे खां वेही ॿराड़ी खां वेही ॾिसंदा हुजो प्रोग्राम खे फोन कॉल कंदा हुजो पंहिंजे कम कारियूं करे फोन करे यादि कंदा हुजो बिल्कुलु साईं बिल्कुलु कीअं वक़्त गुज़रे कीअं रंग लॻंदा हुजनि महिराण टीवी जा ऐं रामू राधा जा बसि अल्हम्दुलिल्लाह वक़्तु ॾाढो सुठो पियो गुज़रे मालिक साईं जा लख एहसान शुक्राना ऐं प्रोग्राम तव्हांजो इलाही ज़बरदस्त ॾाढो शौक़ सां ॿुधंदा आहियूं सर ॾिसंदा बि आहियूं ॿुधंदा बि आहियूं वाह 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 किरत कहिड़ी करो पाण साईं पाण बसि इहो बनी बारे जो कमकार कंदा आहियूं इहा वॾी किरत हुजे बिल्कुलु साईं बिल्कुलु बसि शुक्र आहे रब जो ना हो इहो इहा ॿोली सुहिणी ॿोली ॻाल्हाई हुजे बिल्कुलु बिल्कुलु ॿियो ख़ैर आहे साईं ख़ुशि आहियो मां अव्हां जे मोहबतुनि जो तलबगार हुजां हर वक़्तु हर घड़ी हर ॾींहुं अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे ईअं ई प्रोग्राम कंदा कयो इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि सभिनी पंहिंजे इलाइक़े वासियुनि खे सलाम ॾींदो हुजे जेके महिनत कस हुजनि उन्हनि खे चवंदो हुजे फ़कीर रामण सलाम पंहिंजे महिनत में लॻा रहनि पंहिंजो महिनत कनि पंहिंजी मज़दूरी कनि ऐं कंहिंजे अॻियां हथ न टंगनि कंहिंजे अॻियां हथ न टंगींदा गॾो गॾु ॿारनि खे तालीम ॾींदा हुजनि बिल्कुलु साईं बिल्कुलु ॿारनि खे तालीम इहा सभ खां वधीक अवल ॻाल्हि इहा त पहिरियों सभ खां वधीक ॿारनि खे तालीम ॾियनि सभ खां पघर जेको महिनत कजे इन अमल लाइ करणु खपंदी हुजे पोइ असली अव्हां जी महिनत उहा कामयाब साबिया पवंदी हुजे बिल्कुलु साईं बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे साल जित हुजे ख़ुशि हुजो सलामत हुजो सो कल्ह बि हिकिड़ो बैंत पढ़ियो हुजे अॼु बि पढ़ंदो हुजां त असां वटि जेका मोहबतुनि जी खोट हुजे हर माण्हू चवंदो हुजे त यार मूंखे असली परेशानी हुजे बाबा परेशानी छो हुजे ऐं पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां ॿियो छा हाल हुजे अदा ख़ुशि जी चङो भलो तबियतूं ॿार कीअं वक़्तु कीअं सुबुह गुज़रंदो हुजे अॼोके मौसम कीअं हुजे अव्हांजे इलाइक़े जी माशाअल्लाह मौसम सुठी आहे अॼु हाओ जी हा ओड़ो पाड़ो कुटुंब सॼो ठीकु हुजे जी हा सभु ठीकु आहिनि तव्हां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो पंहिंजो वक़्तु टीम कढी करे तव्हां ॾिसंदा हुजो कीअं रंग लॻंदा हुजनि जी प्रोग्राम सुठो हले तव्हांजो वाह वाह पोइ सभिनी खे सलाम बि ॾींदा हुजो ऐं अव्हां जूं मोहबतूं हुजनि त अव्हां टाइम कढी करे फोन कॉल करे शामिल थींदा हुजो मोहबतूं हुजनि लख तोरा हाय हाय सो बेत जी जीअं ॻाल्हि कई हुजे त टुटी टुटी जुड़ी त ॾिस टुटी टुटी
जुड़ी त ॾिस ज़िंदगीअ ॾे मुड़ी त ॾिस टुटी टुटी जुड़ी त ॾिस ज़िंदगीअ ॾे मुड़ी त ॾिस हज़ार लख करोड़ छॾ हज़ार लख करोड़ छॾ बणजी कॾहिं ॿुड़ी त ॾिस झेड़नि में भला रखियो आहे छा झेड़े में भला रखियो आहे छा अना खे छॾ मुड़ी त ॾिस सो मुड़ी पवंदा हुजो मोहबतुनि ॾे मुड़ी पवंदा हुजो अना उन मां हथु कढंदा हुजो झेड़नि झगड़नि खां ॿाहिरि ईंदा हुजो हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां भा अबा सोरा वली सोडड़ो चूंडके शहर खां खेरपुर ज़िलो अबा चूंडके वारा अदा ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि खैर खैर अमन तव्हांजो हाल अहवाल तव्हां ख़ुशि हुजो अबा अवां फोन कई हुजे त मां यकीन ॼाणो ख़ुशि हुजां दिलि चवंदी हुजे झुमर पाईंदो हुजां वाह 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 हा त पोइ अवां मोहबती माण्हू जॾहिं फोन कॉल करो त पोइ ख़ुशी थींदी हुजे हा ॿियो सभु खैर हुजे ॿियो सभु ख़ैर हुजे ऐं को बि पाड़े ओड़े वारो जेको हुजे असां मां ॾुखियो न हुजे सभु ख़ुशि हुजनि सो वॾे खां वॾी ख़ुशी मुंहिंजी इहा हुजे पोइ हाणे प्रोग्राम बंदि थी वियो हुजे इहो छा मसइलो हुजे कंहिं चयो बंदि ख़बरूं हुजनि ख़बरूं हाणे हे जलाल हले पियो हुजे पोइ जलाल खे ॿुधंदो हुजे न भा वॾी महिरबानी हुजे अधो अञा इहो वेठो ॾिसी ॻाल्हाईं तूं रामण सां ॻाल्हाईंदो हुजी न भा पोइ ज़ाहिरी हुजे त प्रोग्राम जे विच में को बरीक बि थींदो हुजे को ॿी का ॻाल्हि बि हुजे बैंत बि हलंदो हुजे इहो त थोरो चवंदा हुजनि थोरो सबुरड़ो बि करणु खपंदो हुजे सो जेके जेके ॿाहिरि जिते जिते हुजनि ॾिसंदा हुजनि उन्हनि सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भली कर ही रंग जेके हुजनि संछर आचर ते कहिड़े बि हाल में हुजूं किथे बि हुजूं पर अव्हांजी वेहक अव्हांजो क़दुरु अव्हांजो अहसासु कंदे अव्हांजे लाइ असां हिते हाज़िर थींदा हुजूं त अव्हांजे मुख ते या अव्हांजी जहन ते का अहिड़ी परेशानी ज़ाहिर न थींदी हुजे अव्हां सां हाल अहवाल ओरींदा हुजूं त असांखे सुठो लॻंदो हुजे सो हाणे वरी हलंदा हुजूं अधे सहल चयो हुजे कराची खां फोन कई हुजेसि त पुट जी शादी हुजेसि शहर पर हुन खां पहिरियां हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था अबा मां पंहिंजो फकीर छा हाल हुजे वरी वरी वारे चवंदो हुजी वरी वरी वारे चवंदो हुजी ॿियो ख़ैरु हुजे न न तालको वारे हुजे ऐं पोइ ॻोठ वरी कहिड़े शहर में हुजे ॿियो ख़ैरु हुजे तबियत सही हुजे हा भाउ ज़रूरु ज़रूरु ॾींदो हुजे यार हिनखे ॾींदो हुजे किथे लिकायो रखियो हुजे हिनखे एतिरो अर्सो न न पोइ ॾींदो हुजे त बैत ॿुधंदो हुजां ॾींदो हुजेसि हा भाउ ॾींदो हुजेसि वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त जोड़िया साईं सभु जिनसार सो वॾी महिरबानी हुजे मोहबतूं हुजनि ऐं बालकनि जी इहा ॻाल्हि मूंखे सुठी लॻंदी हुजे त हू कोशिशि करे बेत ॿुधाइणु चाहींदा हुजनि ऐं थोरे टाइम में माना फोन कॉल ते हू एतिरी कोशिशि एतिरो हुननि में हिमत ऐं हौसलो हुजे त फोन ते ॻाल्हाए करे बेत ॿुधाईंदा हुजनि सो बाबला ख़ुशि हुजो मूंखे ख़ुशी थींदी हुजे अव्हां जॾहिं प्रोग्राम में शामिल थी करे बेत ॿुधाईंदा हुजो ॻाल्हि कंदा हुजो त अव्हांजे वालदेन ते मूंखे फ़ख़ुरु थींदो हुजे त केॾी न सुठी तरबियत केॾो न वालदेन सां गॾु वेही अव्हां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो कचहरी ॿुधंदा हुजो वरी फोन कॉल ते अव्हां बेत ॿुधाईंदा हुजो पोइ उहे नियाणियूं बचड़ियूं ॿुधाईंदियूं हुजनि
नंढड़ा बचड़ा ॿुधाइण। सो कमल तव्हां जेॾीमहिल दिलि चंद ईंदा हुजो त पोइ रेवड़ियूं ऐं नकुल ऐं पोइ ख़र्ची बि पंहिंजी इहा 10-10 रुपया मूं खुलिया कराए ढिंगला रखा हुजनि, पोइ अव्हांखे इहा शाबाश ॾींदो हुजां। मथां चवंदा हुजो त काके रामण ख़र्ची न, इहा अव्हांखे बेत पढ़ण जी ऐं इहो जेको हौसलो हुजे अव्हांजो वालदेन सां गॾु वेठा इन ते अव्हांजो इहो इनाम हुजे। स्कूल में अबा सुठी जेको बालक तक़रीर कंदो हुजे उनखे बि इनाम जा एवारंट मिलंदो हुजे। जेको सुठो तरानो पढ़े उनखे बि ॾींदा हुजनि, सुठो सबक़ु पढ़ंदो हुजे उनखे। ऐं जेके पहिरियों नंबर ईंदा हुजनि न, वालदेन जी वॾी ख़ुशी उहा हुजे। पर पाड़े ओड़े वारा घर जा ॿिया भाती जेके हुजनि, जेको बालक होशियारु हुजे पढ़ंदो हुजे उनखे ई अजर कोढाईंदा हुजो त तूं असांजो मान मथां रखियो हुजे बाबला, तूं असांजो घाट ऊचो कयो हुजे, तालीम में अॻु भरो हुजे। उनखे ओड़ो मान त ॾेई ॾिसंदा हुजो त बालक ॾिसंदा हुजो त सुभाणे अहिड़ो कामयाबु थी ॾेखारींदो हुजे। वञी थिया हुजनि ख़ैर, उहो अंग्रेज़ी बि पढ़ी वेंदो हुजे, ॿियूं ॿोलियूं बि पढ़ी वेंदो हुजे, हुनर बि सिखी वेंदो हुजे, उनखे अव्हां बि हौसलो त ॾींदा हुजो। रुगो 24 कलाक पुछंदा हुजो त छा पढ़ियो आहे, कहिड़ा ककारा कया हुजनि, हल माल सां। हाणे इहो को रामण कोन्हे जो सम्झी वञे त बाबल पढ़ो लिखो न हुजे, इहो सवाल कंदो हुजे, उहो बि खफ़ा हुजे, अबा महिनत मज़दूरी करे, पोइ कॾहिं माण्हू खोट सोट में हुजे त पोइ उन वटि इहो इज़हार हुजे। सो बालक बि सम्झी वेंदा हुजो त वालदेन इहो चवंदा ज़रूरु हुजनि, पर उनजे अंदरि बि का तकलीफ़ हुजे तॾहिं चवंदो हुजे। वरी कॾहिं बालक इज़हार करे त वालदेन बि उनखे सम्झंदा हुजनि त बालक सां का परेशानी त न हुजे। हिक ॿिए सां हाल ओरींदा हुजो त ख़बर पवंदी हुजे त कंहिं वटि तकलीफ़ हुजे, मूंखे तकलीफ़ ॿुधाए, को तकलीफ़ पंहिंजी ॿुधाए त उन सां मुरकंदे उनजो जवाबु ॾियो, भली ॻाल्हि कहिड़ी बि हुजे उनखे उन स्टेल में जवाबु ॾींदा हुजो, पोइ उन कावड़ में ॾींदा हुजो। पोइ ॿीहर वरी बालक अव्हांखे ॿुधाईंदो ई न हुजे, पोइ वरी चवंदा हुजो अबा रामण हे छोकिरा सारा सुधरिया ई न हुजनि। हाणे त हिननि खे रामण कॾहिं काबू कंदो हुजे, छोकिरा सुधरियल हुजनि, अबा स्कूल जेको वञे उहो वॾो सुधरियल हुजे। हा, उन ते फ़ख़ुरु कंदा हुजो जेको स्कूल वेंदो हुजे, जेको हुनर सिखंदो हुजे उन ते फ़ख़ुरु कंदा हुजो। ऐं जेको अव्हांजी इज़त मान वधाईंदो हुजे उनजो मान रखंदा हुजो। इहा भली दवा हुजे, अॼुकल्ह कोन मिले दुकाननि तां, किथां बि पंहिंजनि मां बि कोन मिलेव। मां इहा मुफ़्त में अॼुकल्ह दवा ॾींदो हुजां, जेके खपंदी हुजे भली खणी वेंदा हुजो, बाबा खणंदा हुजो। छा कंदा हुजो, वालदेन जेके हुजनि बालक खे पढ़ाईंदा हुजो, लंबर खणी ईंदो हुजे, इनाम खणी वेंदो हुजे। या वरी जेको ॿारु पढ़ी न सघंदो हुजे, जेको होशियारु शागिर्द हुजे, उहो हुनखे हौसलो ज़रूरु ॾींदो हुजे त महिनत कंदु, अॻियां वधंदो हुजे, तूं बि असां सां गॾु अॻियां हलंदो हुजे। ईअं न हुजे चवंदा हुजे इहो जॾो हुजे, जॾो न हुजे, उनजी शायदि उहा तरबियत न थी हुजे, उनजे घर में का परेशानी न हुजे, त उनखे हिमथाईंदा हुजे। जेके होशियारु शागिर्द हुजनि उहे हिन दोस्त खे अॻियां खणी हलंदा हुजो। वालदेन जेके हुजनि उहे बालक सां वरी सुठी कचहरी कंदा हुजो त हुनजो दिमाग़ वॾो थींदो हुजे, माना कुसादो थींदो हुजे, हिनखे ॻाल्हि सम्झ में अचे। जेको उस्ताद बोरंड ते पढ़ाए त बाबा अलफ अंब, बालक हिन कयो वेठो हुजे। ऐं उहो वरी सोचे त घर वञा, अलाए मूंखे माल चाढ़णो हुजे, अलाए छा करिणो हुजे, कहिड़ो कमु। सो बालक जॾहिं हाज़िर दिमाग़ करे त स्कूल में वेठो हुजे त हुनखे ॻाल्हि सभु सम्झ में अची वेंदी हुजे। सो इन ख़ुशीअ में हाणे वरी हिकिड़ो लाॾो त ॿुधंदा हुजूं, थोरी झूमर बि पाईंदा हुजूं। सो मेरा चना अहिड़ो भलो सहिरो ॻायो हुजे, महिराण टीवीअ जी सूंहं बि हुजे ऐं महिराण टीवीअ जी शुरूआति जा इहे रंग बि हुजनि। हाय वॼ नगारा वॼ वॼ नगारा वॼ। हाणे कीअं नगारो वॼंदो हुजे ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वरी ज़रूरु तव्हां सां कचहरी कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां हसीना पोपरिया हसीना पोपरिया। इहे सुहिणा रंग जेके हुजनि उन्हनि सुहिणनि रंगनि सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुका हुजूं। ॾे हुजो परॾे हुजो, जिते जिते वेठा हुजो, अव्हां सभिनी खे भलीकार हुजे। हिननि सुहिणनि रंगनि में हिन सुहिणे ॾींहं ते जेको आचर जो ॾींहुं हुजे, मोकल जो ॾींहुं हुजे, मोहबतुनि जो ॾींहुं हुजे,
हिक ॿिए सां वंड विर्छ वारो ॾींहुं हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? शानवाज़ ज़रदारी सखी जामदा पार खां। अदा शहनाज़ छा हाल हुजे? सखी जाम दातार वटां फोन कई हुजे, ॾाढी सुठो हुजे, ख़ुशी थी हुजे। शुक्र अलहमद। तव्हां ॿुधायो तयार तबियत सही आहे? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं वक़्त गुज़रंदो हुजे? अॼु ज़ाद कयो हुजे, एॾे वक़्त खां पोइ वरी अॼु फोन कई हुजे। शुक्र अलहमदुलिल्लाह वक़्त सुठो थो गुज़रे। हो नंबर आणो त नंबर लॻे कोन थो मसरूफ़ थो ॿुधाए। हा न न पोइ मसरूफ़ियत में वक़्त गुज़रे, न खां वॾी का बि ख़ुशी न हुजे। बिल्कुलु बिल्कुलु अल्लाह तां ख़ुशि रखे आबाद रखे। हो हा वॾी महिरबानी। कुर्बा वांजा इहे मोहबतूं हुजनि अवांजूं, लख थोरा हुजनि त मोहबतुनि में दुआनि में यादि कंदा हुजे, इहे अवांजूं असुलु मोहबतूं हुजनि। पोइ मुंहिंजे ॾेह जा माण्हू हर ॿिए जे लाइ दुआगू हुजनि त सभ जो ख़ैरु हुजे। पोइ भिटाई साईं बि सभ लाइ इहा सम्झो सुती भिटाई साईं असांखे सिंधवासियुनि खे बि ॾेई छॾियो हुजे त आलम लाइ बि दुआ कंदा हुजो त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। हर जाइ अमन हुजे, हर जाइ मोहबत वारी ॿोली हुजे, सभु को पंहिंजे रंग में रंगियल हुजे, हर को माण्हू पंहिंजे रंग में हुअणु खपंदो हुजे। जीअं हर गुल जी पंहिंजो पंहिंजो रंग हुजे, अंदाज़ हुजे, त उते जॾहिं मोहबतूं थींदियूं हुजनि त पोइ वरी भिटाई साईं जो जेको सयल बैत पढ़ियो हुजे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधजे हिकिड़ो, मोहबती मेड़े ॻोठ ॿधजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? सरफराज अली सोढड़ो तालको नारे खां साईं। सोढड़ा साहब छा हाल हुजे? ख़ुशि हुजे? चङो भलो? ख़ैर ख़ैर अमन दुआऊं तव्हांजो हाल वाल तव्हां ख़ुशि आहियो? बि सभु ख़ैर? सभु ख़ैर हुजे। कीअं मौसम हुजे? कीअं रंग हुजनि? ख़ैर ख़ैर अमन। हाणे हिकिड़ो असांखे मौलाई जो कलाम ॿुधायो। ज़रूरु ॿुधाईंदो हुजां, वॾी महिरबानी हुजे। लख कुर्ब हुजनि, साल जित हुजो। सो नारे जा, पोइ नारे वासी, ॾेह वासी, खिरपुर वासी, पोइ सखर वासी, पोइ लाड़काणे वासी, नवाब शाह वासी, हैदराबाद वासी, कराची वासी, मिठी वासी, पोइ उमरकोट वासी, पोइ जोहीअ वासी, इहे दादूअ वासी, सेवण वासी, खिरपुर वासी, इहे सभु जेकाबाद वासी, कसमोर वासी, इहे जिते जिते सभु वासी हुजनि असांजा, उहे सभु ख़ुशि हुजनि, ॾे हुजनि या परॾे हुजनि। सो अधे फोन कॉल करे हुजे, वरी हाल वाल चयो हुजे, कलाम ला चयो हुजे, सो वॾी महिरबानी हुजे। सुई वठण वई हुजी, अलाए त हीअ माई वञी उते पराई देगड़ीअ ते पजी वई हुजे त माण्हू रध पचाव करे, पराई मानी पचे, बगर हणी कचहरी करे, पर मथो खाई पोइ मोट कंदी हुजे। हाणे सो माण्हू इहो हुजे त पंहिंजे कम सां वञे, कमु थिए त वरी पंहिंजे घर हुजे। हाणे अॼुकल्ह इहो हुजे असां घर में वेठा हुजूं, हाणे इहो सामान ऐं सुईअ जे सॻे जे आसिरे वञी माण्हू कंहिं ॿिए जो मथो खाईंदो हुजे त इहा ॻाल्हि न ठहंदी हुजे। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो फोन वई हुजे, सो अधे ॿीहर अदा कोशिशि कंदो हुजे ज़रूरु। सो मुंहुं पंहिंजी ॻाल्हि कंदे हुजे त माण्हू केॾे बि कमकार सां वञे त पंहिंजो कमु लाहे वरी वापसी करे। हिकिड़ा माण्हू कमु वञे, खंड जो अधु सेर वठणु वञे, सॼो ॾींहुं गुज़ारे शाम जो मोटे। बाबा मालवंद माण्हू, कमकार वारो माण्हू जेको हुजे, उहो पंहिंजे टाइम जो, वक़्त जो उहो क़दुरु कंदो हुजे। माण्हू वञे त वरी कमु लाहे वरी उन पेर ते माण्हू मोटी पंहिंजे कखनि में, पंहिंजे घर में हुजे। हिकिड़ा माण्हू सॼो ॾींहुं शहर में वेहंदा हुजनि त हिकिड़ी चांहि ते जा ॿ चांहियूं सॼो ॾींहुं गुज़ारे वेंदा। बसि सॼो ॾींहुं छो माण्हू वरी पंहिंजे माल मता ढग ढोर जो ख़्यालु करे, पंहिंजे घर जो, पंहिंजे बचड़नि जो, पंहिंजे ओड़े पाड़े जो ख़्यालु हाल अहवाल माण्हू वठंदो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? एहसान अली सोढड़ो तालको नारे खां साईं। अबा एहसान छा हाल हुजे? ख़ुशि हुजी? ख़ैर ख़ैर अमन दुआऊं साईं। काल ई कोन पिया खणो काफ़ी टाइम खां साईं। अबा असां त हे हाणे तुंहिंजी फोन आई हुजे, हाल अहवाल कंदा हुजूं। ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजी?
खैर खैर अमुन दुआऊं तव्हांजो हाल वाल तव्हां ख़ुशि आहियो बि सभु ख़ैर दुआ लगी पे जे कीअं मौसम हुजे अव्हांजे इलाइक़ो कीअं हुजे साल के नारे में मौसम तमामु ज़बरदस्त आहे हवा लॻे पई सफ़ा वीआईपी मौसम लॻी पई आहे सफ़ा वीआई माना अव्हां बि वीआईपी लॻा पिया हुजो वीवीआईपी तव्हांजूं दुआऊं बस ईअं 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 सुखिया हुजो सताबा हुजो ईअं मुरकंदा हुजो आमीन आमीन असां हिकिड़ो कलाम ॿुधायो भला हाणे को वीआईपी मौलाईअ जो हा ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदा वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे अॼु भला नारे वारा सभु इहो हिकिड़ो कलाम ॿुधंदा हुजो छा हिकिड़ी हिकु छॾ वॼाईंदा हुजो छा सभु सो ज़रूरु अधे वारनि जी फरमाइश बि पूरी कंदा हुजूं सो इहो कलाम भला पोइ ॾिसंदा हुजूं हे मौलाई जो कलाम हुजे इनखे ॾिसंदा हुजो दुख मूंखे बि ॾिना हुजनि पर हिन खां पहिरियां हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां रमण मां इमदाद अली चनो थो ॻाल्हायां फकीर इमदाद अली चनो अबा कहिड़े शहर खां थोरो शहर जो ज़िक्र थी वेंदो हुजे ज़िक्र सॼी टाउन कराची ओ असलो ईअं मूं चयो ॿियनि खे ख़बर पवंदी हुजे त फ़क़ीर खे किथां ज़ाद कयो हुजे अधे अलाह पाक ख़ुशि कंदो तोखे जेको आहे सो मौला तोखे ख़ुशि कंदो मोहबत तोखे हिकिड़ो बेत ॿुधाया अबा ॿुधाईंदो हुजे हा चसो जी इलाज में ॿिज तॾहिं बि तुंहिंजो आसरो हो अवल ॾींहुं उन्हनि खे पोयो भारी सिज हाय हाय सम्झनि हा साईं जे नाम तो सदको वञा हाणे मूंखे हिकिड़ो कलाम ॿुधाईंदो हुजे मास्टर रमण अबा कहिड़ो कलाम साईं कलाम मास्टर चंद्र जो मूंखे ॿुधाईंदो मास्टर चंद्र जो चंद्र जो ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदो जां ज़रूरु चंद्र जो कलाम ॿुधाईंदो जां मोहबतूं हुजनि सभिनी खे सलाम ॾींदा सभिनी खे सलाम सो मास्टर चंद्र जो कलाम तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं पर मौलाई जो कलाम हुजे सो इहो ॾिसंदा हुजो ॾुख मूंखे बि ॾिना हुजनि पर धक मुंहिंजो बि ज़ाद कंदो हुजे त इहो ॾिसंदा हुजो न खां पोइ वापसि अचूं खोड़ सारी कचहरी कंदा हुजो आया अंगण जीब ओ नसीब भला आया अंगण जीब ओ नसीब भला उहे अंगण चुमाया अजीब चुमा आया अंगण जीब हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां सभिनी खे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग हर संसार ऐं आचर ते हुजनि लाइव हुजूं अवां फ़ोन कॉल ते पर उन फ़ोन कॉल खां अलावा बि जेको हुजे महिराण टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे महिराण टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अवां सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन खे वॼाए छॾींदा हुजो शेयर बि करे छॾींदा हुजो उन में लिखी बि छॾींदा हुजो पंहिंजो ख़त वांगुरु कमेंट बि लिखंदा हुजो त हाय अदा रामण हाय राधा कीअं हुजो ठीकु हुजो असां हिन इलाइक़े सां तालुक रखंदा हुजूं प्रोग्राम टीवी ते बि ॾिठो हुजे यूट्यूब ते बि ॾिठो हुजे उहो दोस्तनि ताईं पुॼाए बि छॾींदा हुजो उनखे शेयर अॻिते वधाईंदा हुजो त इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो उन सां गॾोगॾु वरी फेसबुक ते जेको हुजे उहो पेज बि हुजे महिराण टीवी इंटरटेनमेंट उते वरी नंढियूं नंढियूं झलकूं जेके हुजनि पोइ मज़ा जूं हुजनि रामू राधा जूं कचहरी प्रोग्राम जूं हुजनि पोइ सुबुह महिराण में जेके महिमान अचनि उन्हनि जी नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं सुहिणियूं ॻाल्हियूं अमल करण वारियूं ॻाल्हियूं उहे बि उते हुजनि उते बि वञी ॾिसंदा हुजो उन्हनि बि शेयर करे छॾींदा हुजो उन सां गॾोगॾु महिराण टीवी ऑफिशियल यूट्यूब ते चैनल हुजे उते वरी जेके प्रोग्राम हुजनि सियासी प्रोग्राम सियासी नोयत जा प्रोग्राम सिधी ॻाल्हि पोइ ॿिया बि खोड़ सारा प्रोग्राम हुजनि उनखे उते वञी ॾिसंदा हुजो पर उन खां पहिरियां हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां दा मौज़म साहब में तू बठोरे सां साईं मौज़म साईं ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं पार अलाह करम नदी है ठीक है हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे अव्हां जी तबियत ठीकु हुजे अलाह करम कीअं वक़्त गुज़रे मौसम बिल्कुल सही लॻो पियो मौसम सही लॻो पियो हुजे न जी जी हाँ तव्हां ॾे कीअं असां ॾे मौसम सही लॻी पियो हुजे पोइ गर्मी सर्दी ज़िंदगी जो हिसो हुजे साईं हाँ बिल्कुल ॾींहं गर्मी है रात जो सर्दी है
हाँ हिकिड़ा वरी चंद राति जो गर्मी हुजे ॾींहं जो थधि हुजे। हा असांखे वरी कलाम ॿुधाइजो अहमद मुगल जो मुंहिंजे अंगण ते आया। हा इहो ज़रूरु ॿुधाईंदासीं, ज़रूरु ॿुधाइजाऊं। वॾी महिरबानी जे लख थोरा अवां सिक सां फ़ोन कॉल करे शामिल थिया जो त मोहबत इहा ई हुजे। अंगण ते जॾहिं ख़ुशियूं अचनि त पोइ उन अंगण जूं ॻाल्हियूं ज़रूरु ॻाइणु खपंदियूं हुजनि। पर हाणे अधे चयो हुजे त कलाम असांखे ॿुधाईंदा हुजो। सो इहो बि चवंदो हुजां त महिराण टीवी जी जेका लाइब्रेरी हुजे न, जीअं तव्हांजे घर में लाइब्रेरी हुजे, किताब पिया हुजनि, केतिरनि ई क़िस्मनि जा किताब, मुतालियो करणु बि ज़रूरी हुजे, किताब रखणु, किताब खे पढ़णु। ऐं जेको वांदो वक़्तु हुजे उन में किताब खे पढ़ंदा हुजो। किताब सुठो दोस्त हुजे, भले खां भलो दोस्त हुजे, जेको अव्हांखे कॾहिं नुक़सान न ॾींदो हुजे, अव्हांखे फ़ाइदो ॾींदो हुजे। पर उहे किताब पढ़ंदा हुजो जेके क़ीमती किताब हुजनि, जेके अव्हांखे सुजाॻ कंदा हुजनि, जेके अव्हांजे सहूर जी लाट खे वधीक रोशन कंदा हुजनि, अव्हांखे मुस्तक़बिल लाइ बहितरीअ जो रस्तो ॾेखारींदा हुजनि। पोइ इल्म जा किताब, पोइ ॾाहनि जा किताब ज़रूरु पढ़ंदा हुजो। पोइ उन आधार पंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो कंदा हुजो त असां किथे बीठा हुजूं, असांखे कीअं ज़िंदगी गुज़ारणु खपंदी हुजे। सो अहिड़ा दोस्त पंहिंजे घर में रखंदा हुजो त महिराण टीवी ईअं करे त सिंध जा जेके आवाज़ हुजनि, अहिड़ा सदा बहार आवाज़ जेके हाणे हिन दुनिया में त न रहिया हुजनि, पर उन्हनि जा आलाप, उन्हनि जा आवाज़ पंहिंजे टीवी स्क्रीन महिराण टीवी ते तव्हां ॾिसंदा हुजो, पसंदि कंदा हुजो, लेक कंदा हुजो, त इहा सम्झो त इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे त इहे कणा कणा मेड़े करे लाइब्रेरीअ खे सुहिणो करणु खपंदो हुजे। पोइ घर जी लाइब्रेरी किताबनि जी हुजे, वेहक हुजे, फारग टाइम में उते वेही किताब जो कुझु न कुझु हिसो पढ़ंदा ज़रूरु हुजो। इन सां ज़िंदगी बहितर थींदी हुजे। सो इन जे करे वरी मूं चयो त महिराण टीवी जी लाइब्रेरी जी अधे चयो त बा मास्टर चंद्र जो कलाम ॿुधाईंदा हुजो। सो इन्हनि खे कीअं विसारींदा हुजूं। मास्टर चंद्र जहिड़ो आवाज़ ऐं सिंध जी सूंहं सुहिणो आवाज़ हुजे, मेहर सां मिलां मां दरिया जे किनारे। सो इहे मास्टर चंद्र जो आवाज़ हुजे, हिनखे ॾिसंदा हुजो, ॿुधंदा बि हुजो। उन खां पोइ वापसि अचूं त अञा अव्हां सां कचहरी ज़रूरु करूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार, हिकु दफ़ो भलीकार हुजे, मोहबतूं हुजनि अव्हां साल जितो जो ख़ुशि हुजो। सो अॼोकी जेका शुरूआति खां रिहाण थी हुजे, हाणे ॻाल्हि उन ते अचे पुॻा हुजूं त जेको इल्मु हुजे, असुलु असांजो ज़ेवर उहो हुजे, असांजी घर जी सूंहं बि उहो हुजे, बालकनि जी तरबियत जी जेका ॻाल्हि कई हुजे उहा रखणु ज़रूरी हुजे। बालक खां हाल अहिवाल ज़रूरु पुछंदा हुजो। सो अॼुकल्ह ॾिसंदा हुजो त पोइ टीवी ते पोइ ॿिए हंधि इहे ख़बरूं ज़रूरु हलंदियूं हुजनि त बा स्कूलनि में, हाणे कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में, हिते ॿिए हंधि इहा जेका नशे जी जेका इहा लानत अची वई हुजे, हिन खां पंहिंजे बालकनि खे बचाईंदा हुजो। सुठे माहौल में बालकनि खे रखंदा हुजो, सुठी तरबियत ॾींदा हुजो। छो त हाणे मोबाइल जो हाणे चवंदा हुजनि अबा माण्हू हुजे बेलगाम। सो उनखे अबा जॾहिं उन्हनि सां तरबियत उन्हनि जी ओड़ी कंदा हुजूं, उन्हनि सां कचहरी कंदा हुजूं, हाल अहिवाल, त उन्हनि खे सुठो लॻंदो हुजे त वांदो वेही पोइ माण्हू वांदो माण्हू चवंदा हुजनि शैतान जो घर हुजे। पोइ माण्हू जेको सोचे पोइ इहो ॾिसो त बुरो अमल, ग़लति अमल, पोइ इन में ॾिसो त केॾा नुक़सान थींदा हुजनि। छो त उहो बा वांदो वेठो हुजे, हुनखे को कमुकार हुजे न, पोइ उहो ज़ाहिरिया नुक़सान कंदो हुजे वेठोसि। पर हुनर में हुजे, सुठी सोहबत में हुजे त उहो कॾहिं बि कुझु अहिड़े पासे वेंदो ई न हुजे, न को अहिड़ी ग़लती करे सघंदो ई हुजे, न सोचे सघंदो हुजे त पंहिंजे मुआसिरे खे अचो त सभु गॾिजी बहितर कंदा हुजूं। पोइ हिन में इहो न हुजे त भाई इहो सियासतदान जो कमु हुजे, बा पाड़े खे सुठो करणु असांजो कमु हुजे, पंहिंजे घर खे सुठो करणु असांजो पंहिंजो कमु हुजे। असां घर में 4 भाती हुजूं त चारई हिकिड़ी सलाह में हुजूं, तॾहिं वञी घर जो माहौल सुठो हुजे। बाक़ी हिकिड़े जो मुंहुं हिन, ॿिए जो हिन, टे जो हिन, चौथे जो हेॾा मुंहुं, पोइ कीअं ठहंदो हुजे। पोइ घर, पोइ कुटुंब, पोइ वेड़ो ईअं ठहंदो हुजे त हिकिड़ी सलाह सां एतिराम, हिक ॿिए जे लाइ जेको एतिराम हुजे न, उहो ई कमाल जो हुजे। पोइ उते बालक पढ़ंदो हुजे त उन वेड़े जी ख़ुशी हुजे, सॼे पाड़े जी। जे वरी अहिड़ो शहर हुजे त उन शहर जी बि पोइ वरी इहा हुजे त बाबा हीउ जेको शहर हुजे,
इल्म अदब ऐं ॾाप जो शहर हुजे, हिते जा माण्हू वॾा मणियादार हुजनि, पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो जी जी अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? अब्बा दरगाह अतरी शरीफ तालको फैज़गंज ॻोठ उस्ताद करम अली शहर। चाल हुजे अदा ख़ुशू जी, चङो भलो। बिल्कुल अल्लाह जो शुक्र आहे, ठीक ठाक खैर खैरियत आहे। तव्हां ॿुधायो ख़ैर आहे? मुना से तव्हांजो प्रोग्राम ॾिसो वेठा। कीअं रंग लॻंदा हुजनि? रंग बिल्कुल VIP था लॻनि साईं। वाह वाह, ख़ुशू जो सदा ख़ुशू जो। कीअं हुजे अव्हांजे इलाइक़े जी मौसम, कीअं दोस्त ओड़ो पाड़ो? ॻोठ बिल्कुल ठीक ठाक खैर खैरियत आहे। हो ॻोठ ख़ुशि सम्झो त पोइ सॼी दुनिया ख़ुशि। बिल्कुल बिल्कुल असांजो हिकिड़ी फरमाइश आहे, लौंग फोटा थाली हुई फेरो त ॿुधायो। ओ लौंग फोटा थालीअ में आउं खयों पियो अचां, अदल मुंहिंजे अॻ में आउं नचंदो अचां। अदा इहो तुंहिंजे करे मूं ॻायो हुजे त लौंग फोटा जो, इन करे उमेरा चना जो सवेल सहरो हलायो हुजे, वॼ नगारा वॼ। तो इन करे सहरो अव्हांखे ज़रूरु ॿियो ॿुधाईंदो हुजां, सुहिणो सहरो अव्हांखे ॿुधाईंदो हुजां। असां वटि इहे गीच, इहे लाॾा, इहे सहरा, इहे लोक गीत जेके हुजनि, इहे असांजी सिंध जी सूंहं हुजनि, इहे असांजे कल्चर जो हिसो हुजनि, तारीख़ जो हिसो हुजनि। पर हुन सां गॾु हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो जी बाबा, केरु कहिड़े शहर खां? हलो जी जी बाबा, नालो पंहिंजो ॿुधाईंदी हुजो। कच्छा कशफा, कहिड़े शहर खां? नौशहरे नौशहरे खां। बाबा ख़ुशू जो। हलो जी कहिड़े क्लास में पढ़ंदी हुजे अदड़ी? मैट्रिक में। मैट्रिक में पढ़ंदी हुजे? जी पोइ मूं सम्झो को नंढड़ी ॿारड़ी हुजे, ईअं आस्ते आस्ते ॻाल्हाईंदी हुजे। न न आदि ख़ुशू जी चङी भली हुजी बाबला। जी जी हा स्कूल कहिड़े नौशहरे में स्कूल हुजे उते पढ़ंदी हुजे? जी जी नौशहरे में क्री सेंटर। हल वाह वाह, माना 10हों दर्जो पढ़ंदी हुजे, इहा त वॾे फ़खुर जी ॻाल्हि हुजे अदड़ी। जी जी पोइ ॿिया ॿाहिरि बि पढ़ंदा हुजनि या रुॻो अदड़ी पढ़ंदी हुजे? जी ॿिया ॿाहिरि पढ़ंदा हुजनि? जी जी तव्हांजो बाबा छा कंदो हुजे? जी तव्हांजो वालिद साहब छा कंदो हुजे? आवाज़ सही नथो अचे। हाणे आवाज़ ईंदो हुजे? राधा किथे आहे? राधा पाड़े में सुई वठण वई हुजे, रली सिबणी हुजे। अच्छा पोइ राधा सां ॻाल्हाए रहां। ओ सुई वठण वई हुजे, अचे त पोइ मां चवांसि कसफ फोन कई हुजे नौशहरे खां। ठीकु आहे पोइ चइजो। पोइ हुनखे को कमु हुजे त मड़ ॿुधाईंदी हुजे त मां नियापो ॾेई छॾींदो हुजांसि। न न बसि ईअं ई। ईअं ई माना नियापो न हुजे? ठीकु हुजे बाबला, ठीकु हुजे। ख़ुशि हुजो, सलामत हुजो, जिते हुजो ज़रूरु। सो इहे असांजो अव्हां सभु असांजे घर जो हिसो हुजो न, त पोइ हाल अहिवाल पुछंदा हुजो, कम जो पुछंदा हुजो, हाल अहिवाल ॻाल्हि का वंडींदा हुजो, त इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे। न्याणियूं बचड़ा पुटड़ा सभु शामिल थींदा हुजनि, त इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे। पोइ इन जे करे हीउ जेको बाबा हीउ मिटी वारो हिकु खाऊं घर हुजे न, अहिड़ा घर भली महल अॾाए छॾींदा हुजो, पर मोहबत ऐं हिक ॿिए सां हिकु जहिड़ाई न हुजे, सभु शामिल न थींदा हुजनि, त पोइ न महल जो बा कहिड़ो फ़ाइदो हुजे। सो हमेशह नंढड़ो घर हुजे, नंढड़ो कुटुंब हुजे, उनखे सुहिणो रखंदा हुजो। पंहिंजी गुफ़्तार, पंहिंजी कचहरी, पंहिंजे मोहबत ऐं मुर्कुनि वसीले उनखे सुहिणो बणाईंदा हुजो। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हलो बा, केरु बा, कहिड़े शहर खां? लाड़काने को ज़ैलिया यार मोहम्मद कालूनी। अबा छा हाल हुजे? ठीकु हुजो? चङा भला? आदा खैर राम आदा दीदी कारे को थी अज? अबा इहो चयो हुजे त पाड़े मां वई हुजे, हिकिड़ी शइ खणण वई हुजे, पोइ मासी सफूरा वटि वञी वेही रही हुजे। ॿियो ख़ैर हुजे? अबा ख़ैर ख़ैर, ॿियो ख़ैर हुजे, अवां ठीकु हुजो, बचड़ा ठीकु हुजनि? अल्हम्दुलिल्लाह आदा मनता लाशारी जो कलाम त ॿुधायो महिरबानी करे। अॼु कलाम ज़रूरु तव्हांखे, अॼु दोस्तनि जूं खोड़ सारियूं फरमाइशूं हुजनि, त को लाॾड़ो ॿुधाईंदा हुजो। लासारी साहिबु कल्ह बि अव्हांखे ॿुधायो हुजे, तो अॼु वरी हड़ में इहो ॿधी ॻंढ में रखंदो हुजां अव्हां जूं फरमाइशूं।
वरी ईंदड़ हफ़्ते इहे सभु रंग खणी अवां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदो हुजां। इहे सभु जेके गीत जिन दोस्तनि जूं फरमाइशूं हुजनि उहे वरी ईंदड़ हफ़्ते छंछर ते ज़रूरु पूरियूं करां हाज़िर भाउ खे मोहबतुनि सिक सां। सो अॼु का रंग यकीननि अव्हां खे पसंदि आया हुजनि। हाणे घर थोरो ॾूर हुजे सो हिन मासी सफूरा ॾे वेंदो हुजां, राति लॻे वठी अचां पोइ सो हिन जे करे जेको कमु हुजे असुलो हुते रहिजी हुजे, पर हिन बहाने अव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं त करे वियो हुजां। जेके दिलि में ॻाल्हियूं हुजनि उहे अव्हां सभु अव्हां सां वढे छॾियूं हुजनि। हाणे वरी सुभाणे खां वरी सोचींदा हुजो वरी नयूं ॻाल्हियूं नई ॻाल्हि ॻोल्हणु खपंदी हुजे। सो अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। ईंदड़ हफ़्ते सुहिणा रंग खणी अव्हां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजूं। सॾ में सॾु हुजे, हक़ मौजूद, जिए लतीफ़, वेंदे वेंदे हिकिड़ो सुहिणो लाॾो हुजे, अव्हां सभिनी जे नज़र कंदा हुजूं। इनखे ॾिसंदा बि हुजो ऐं पंहिंजे ख़ुशियुनि में बि शामिल कंदा हुजो। फ़क़ीर रामण बागड़ी खेॾींदा हुजो। इजाज़त जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे। हक़ मौजूद, सदा मौजूद।